ऐं मूं हिननि खे उहो ख़त अॼु बि मूं वटि पियल आहे, मूंखे तारीख़ एग्ज़ैक्ट यादि कोन्हे, अॼु बि मूं सांटे रखियो आहे। ऐं हिननि जो जेको जवाबु आयो त भई छोकिरियूं न पढ़णु घुरिजनि या इन तरह जो कुझु, पर उन्हनि जे पढ़ाईअ लाइ कुझु ख़ासि नथो थिए, पढ़ाई लाइ ख़ासि एफर्ट्स बि कोन आहिनि। गुजरातनि जो ग्रुप आहे, गुजरात हिकिड़ो लोक साहित्य जो प्रकार आहे, रिडल्स। थैंक यू। उनजी गुजरात में तमामु वॾी मानता आहे। आउटसाइड गुजरात बि, हा, आउटसाइड बि गुजरात आहे, त उहा ई जेका पॉपुलरिटी आहे। हाणे उहे असांखां नॉन सिंधी पुछनि था, गुजराती असांखे पुछनि था। वेलकम टू सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु मूंसां ॿ ॾाढा वॾा माण्हू गॾु आहिनि जिन सिंधी लिटरेचर जो फाउंडेशन थोड़ी शेक कई आहे ऐं जाम कॉन्ट्रीब्यूट बि कयो आहे सिंधी लिटरेचर ऐं सिंधी लोक अदब पे। सिंधीअ में लिटरेचर माना लोक अदब ऐं लोक साहित्य लिटरेचर। पर मां इन्हनि ॿिन्हिनि खे रिक्वेस्ट कंदमि कि पहिरियों हे पाण खे इंट्रोड्यूस कनि ऐं उनखां पोइ असां बनी जेको कच्छ जो हिकिड़ो रीजन आहे उन बारे में ॻाल्हाईंदासीं, ऐं जेको असांजो सेमिनार थियो साहित्य अकेडमी ऐं इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी गॾिजी उन बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं ॿियूं बि ॻाल्हियूं कंदासीं। त अचो असां पहिरियों कलाधर मुतवा सर खे चऊं, रिक्वेस्ट कयूं कि प्लीज़ पाण खे इंट्रोड्यूस कनि। मुंहिंजो नालो कलाधर मुतवा आहे। मां बनीअ जो हिकिड़ो ॻोठु आहे घोरे वारी, उते जो रहंदड़ आहियां। ऐं मूं मतिलबु बनी रीजन में जेका लिटरेचर जी शुरूआत आहे उहा मूं खां थी आहे, ईअं चइजे त हिन में को वधाउ कोन्हे। उनखां अॻु के मतिलबु ईअं लोक शाइरी त माण्हू कंदा हुआ, पर किताबी सूरत में अगरि कंहिंजे कुझु लिटरेचर या को साहित्य आयो आहे त मूं वटां ई शुरू थियो आहे। मुंहिंजा 3 कहाणी संग्रह आहिनि, उहे बनीअ जे बैकग्राउंड में आहिनि। हिकिड़ो नावेल आहे, उहो बि सॼो बनीअ जे बैकग्राउंड में आहे। ऐं तंहिंखां अलावा मूं लोक अदब ते कमु कयो आहे। उनखां अलावा जेको सिंधीअ मां सिंधी, हिंदी, गुजराती, कच्छी, उन्हनि जो हिक ॿिए मां जेको तर्जुमा जंहिंखे चवंदा आहिनि, सो असां परस्पर भाषाउनि मां उहे तर्जुमा कया आहिनि। ऐं मूंखे गुजरात सिंधी साहित्य अकादमी, गुजरात उर्दू साहित्य अकादमी, गुजरात कच्छी साहित्य अकादमी, राजस्थान साहित्य अकादमी ऐं राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद तरफ़ां मुख़्तलिफ़ किताबनि लाइ इनाम मिलियल आहिनि। ऐं ॿियूं बि जेके ज़िलई लेवल ते या राज्य लेवल ते जेके नंढियूं नंढियूं चटाभेटियूं थियूं आहिनि उन्हनि में बि मूंखे इनाम मिलियल आहिनि। तक़रीबन मूंखे 12-15 पुरस्कार मिलियल आहिनि। ऐं हींअर जेको आहे सो मां ख़ासि करे असांजो जेको बनी आहे रीजन, उनजी फोकलोर ते कमु थियो ई कोन्हे, त उन ते ख़ासि करे पंहिंजी संस्था हिकिड़ी ठाही आहे बनी सिंधु सेवा संघ, उन ई तहत उन ते कमु करे रहियो आहियां। बाक़ी त वरी लालवानी साहब जी इंट्रोडक्शन। ब्यूटिफुल इंट्रोडक्शन, थैंक यू। हिकदमि शॉर्ट ऐं ॾाढी सुठी हुई। हाणे ॾेठो लालवानी सर असां सां गॾु आहिनि। तव्हांजो त नालो ई काफ़ी आहे सर, तव्हांजो बि। तव्हां प्लीज़ पाण खे इंट्रोड्यूस कयो। मुंहिंजो नालो त जेको पेन नेम आहे, मां लिखंदो आहियां एज़ अ राइटर, मुंहिंजो ॾेठो लालवानी आहे। मुंहिंजो जनमु सिंध जे कंडियारे नवाबशाह ज़िले में थियो आहे। ऐं मां उन्हनि सभिनी वॾ भाॻियुनि मां आहियां त मां अॼु ॾींहं ताईं सिंध मां 6 दफ़ा सिंध मां थी आयो आहियां। लॻभॻि जंहिं घर में मां ॼाओ हुउसि ऐं जंहिं पिंघे में मूंखे माउ ऐं मूंखे जेका लोली ॾिनी हुई ॾाॾीअ, उन पिंघे खे बि मां चुमी करे उतां जा जेको आहे सो अहसासु नंढपिण जा मां खणी आयो आहियां। ईअं त मां जेको आहे सो सिंधीअ जे हिसाब सां मां सिंधी मीडियम स्कूल सिंधी मीडियम सां ई पढ़ियल आहियां। तंहिंखां पोइ मूं उन में MA BEd ऐं PhD डॉक्टरेट जी डिग्री हासिलु कई आहे। मूं जेका डॉक्टरेट जेका कई, PhD कई, उहा बनीअ जे सिंधी लोकगीतनि ते जेको आहे सो कई आहे। त नाटक मुंहिंजो जीवन आहे। नाटकनि जी जेको आहे सो फील्ड में मूं घणे में घणो कमु कयो आहे। उनखां पोइ लोक अदब ते, लोक कलाउनि ते, सिंधीअ में लोक अदब ऐं लोक कलाउनि में। ऐं मां ईअं सिंधीअ में, हिंदीअ में, गुजरातीअ में, अंग्रेजीअ में हिन महिल ताईं लॻभॻि मुंहिंजा 5-8 खनि किताब जिन सभिनी लैंग्वेजिस में जेको आहे सो पब्लिश थी चुका आहिनि। ऐं मां ट्रांसलेशन बि कयूं आहिनि, गुजराती मां सिंधीअ में, सिंधीअ मां गुजरातीअ में, हिंदीअ मां सिंधीअ में, सिंधीअ मां हिंदीअ में। ऐं हर सब्जेक्ट्स ते लॻभॻि मूं कलम आज़माई कई आहे। बाल साहित्य बि लिखियो आहे, कहाणियूं बि लिखियूं आहिनि, मज़मून बि लिखिया आहिनि। ऐं जेसिताईं नौकिरीअ जो ॻाल्हि आहे त मां
स्कूल में मां पहिरीं स्कूल में टीचर हुउसि, तंहिंखां पोइ उते ई हायर सेकेंडरी स्कूल माने जूनियर कॉलेज में जेको आहे सो लाइब्रेरियन थियुसि। तंहिंखां पोइ गुजरात सिंधी साहित्य अकादमी में मूं वाइस चेयरमैन जो उहिदो संभालियो आहे ऐं उते ई असिस्टेंट रजिस्ट्रार थी करे सिंधीअ जो असिस्टेंट रजिस्ट्रार थी रहियुसि, हिंदीअ जो असिस्टेंट रजिस्ट्रार थी रहियुसि। हाणे हिन वक़्तु प्रेज़ेंट में मां सिंधी ऐं उर्दूअ जो असिस्टेंट रजिस्ट्रार आहियां। प्लीज़ तव्हां मूंखे ॿई हाणे ॿुधायो जेको सिंधी अदब आहे, सिंधी फोकलोर आहे, लिटरेचर बनी रीजन जे बारे में छा एग्ज़िस्ट करे थो ऐं तव्हांजे हिसाब सां अञा छा कमु थियणु खपे। पहिरियों त तव्हां ॿुधायो कमु थियो छा आहे, उन जे बारे में तव्हां सां ॻाल्हायो। पहिरीं त मां तव्हांखे ॿुधायां त बनी हिकिड़ो रीजन आहे सॼो, उन सां गॾु ॿियो हिकिड़ो इलाइक़ो आहे पच्छम। त जॾहिं बि सरकारी लेवल ते का ॻाल्हि थींदी आहे त बनी पच्छम खे गॾे करे चइबो आहे। इहा हिकिड़ी सिंधी बेल्ट आहे जिते तक़रीबन 52 ॻोठ आहिनि ऐं 3000 स्क्वायर किलोमीटरनि में यानी एॾी वॾी एराज़ी में फैलियल आहे। ऐं उते जी जेका आबादी आहे उहा माने नेटिव सिंधी जेके असलोका सिंधी उहे आहिनि। ऐं जेको असां मालवंदा माण्हू जेके चवंदा आहिनि, गांइ में पालींदड़ माण्हू आहिनि, उहे अॼु बि पालीनि था ऐं अॼु बि उन्हनि जो जेको रोज़ी रोटी जो गुज़रान आहे उहो उन्हनि मथे आहे, गायनि में हुन मथे आहे। ऐं इहे जेके बि जातियूं उते रहनि थियूं, मुतवा, सुमरा, जत, हाले पुत्रा, नोड़े, रायसी पुत्रा, बंभा, कोरार, इहे सभु सिंधी जातियूं आहिनि, सिंध खां आयल आहिनि। वक़्तनि फ़वक़्तनि तक़रीबन 350 साल या 400 साल अॻु इहे सभु आयल आहिनि ऐं उते सेटल्ड आहिनि। पर असांजी जेका भाषा आहे उहा हीअं त तव्हांखे ख़बर आहे त कच्छ में कच्छी ॻाल्हाई वेंदी आहे, पर बनी जी जेका भाषा आहे उहा कच्छी खां थोरी अलॻि आहे, माना सिंधीअ खे वधीक वेझो आहे उपभाषा टाइप आहे पर सिंधीअ खे वधीक वेझो आहे। ऐं असांजे रिहाणियुनि कचहरियुनि में बि या असां जेको संगीत ॿुधंदा आहियूं उहो बि हैदराबाद सिंध जो या मतिलबु सिंधी ॿुधंदा आहियूं। गुजराती या कच्छी असांजो अणपढ़ियल माण्हू बि उनखे कोन ॿुधंदो। त इन तरह सां अॼु बि असां उनखे प्योर सिंधी, अहिड़ा इलाइक़ा बाड़मेर जैसलमेर में बि आहिनि ऐं कच्छ जे ॿियनि इलाइक़नि में लखपत ऐं अबड़ासा तालुका में बि आहिनि, पर उन्हनि ते थोरो कच्छी जो असरु वधीक आहे। जॾहिं की असांजी भाषा जेको आहे असांजी बनी जी भाषा आहे उते जेको कल्चर आहे उहो अञा पंहिंजे असुल रूप में 60% या 70% अञा क़ाइमु आहे। बनीअ में शाह साईं आयल आहिनि, शाह साईं कच्छ आया त बनीअ मां थी करे वेंदा हुआ ऐं हितां जा जेके फ़क़ीर हुआ शाह साईं जे मेले में उहे हितां खां माण्हू वेंदा हुआ, उते दरगाहनि ते ॻाईंदा हुआ। ऐं अॼु बि बनीअ में भगाड़ी ॻोठ जा फ़क़ीर जत आहिनि, जेको बिटछा ते जेको राग थींदो आहे उहो सेम राग अॼु बि हिते जा माण्हू ॻाइनि था, माना उहा अञा परंपरा हिते जारी आहे। त इन मथां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त सिंधियत भई केतिरी आहे। ऐं जेके पिरोलियूं, पहाका, चवणियूं, गीत, ॾोहा, बैत, शाह लतीफ़, इहे जेको कुझु असांजो फोक सां जुड़ियल जेको बि कल्चर आहे, जेको बि साहित्य आहे उहो अञा बनीअ में सुठे नमूने ज़िंदा आहे, पर उन ते कमु घटि थियो आहे। सर तव्हां मूंखे पहिरियों प्लीज़ पंहिंजी आखाणी ॿुधायो, तव्हां कीअं हे चालू कयो फोकलोर जो कमु करणु? उहा इंट्रस्टिंग आहे छो त जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त बनीअ में अॼु बि माण्हू पढ़नि कोन था, छो त अहिड़े पेशे सां जुड़ियल आहिनि गायनि में हिन वारा जिते उन्हनि खे पढ़ाईअ जी ज़रूरत न आहे पई या उन्हनि कॾहिं महसूसु न आहे कयो त असांजे ॿारनि खे पढ़ाइणु घुरिजे या पढ़णु घुरिजे। हाणे थोरी एटीट्यूड बदिलियो आहे, हाणे माण्हू थोरो पढ़णु चाहिनि था, छो त जीअं तरक़ी जो दौरु आहे या ज़मानो बदिलियो आहे त माण्हुनि खे ईअं लॻे थो त असांखे पढ़णु घुरिजे। त उते कोई अहिड़ो माण्हू थियो कोन जेको बनीअ जी हिस्ट्री या असांजा जेके वैल्यूज़ आहिनि, असांजा जेके मुल आहिनि, असांजा जेके रीतियूं रस्मूं या असांजा जेके सुठियूं शयूं आहिनि, सुठियूं ई शयूं आहिनि बनीअ में। मां त इहो ई चवंदुसि बनीअ में अॼु बि तव्हांखे दारू पीअंदड़ कोन मिलंदो, बनीअ में अॼु बि चोरी कोन थिए, असांजो लखनि जो माल ईअं ई जंग में वेंदो आहे ऐं वरी वापसि पाण ई पंहिंजे मुंहुं वापसि अची वेंदो आहे। ऐं उहो एॾो पंक्चुअल हूंदो आहे, असां इंसानु शायदि एॾो पंक्चुअल कोन्हे। असां उन्हनि खे 4 बजे जंग खे मुंहुं ॾेई ईंदा आहियूं, वरी उहो 4 बजे राति जो या 5 बजे पहिरियों जो पहुची ईंदा आहिनि। त इहे ऐं माल सां जुड़ियल काफ़ी कुझु शयूं आहिनि, काफ़ी कुझु लोक अदब आहे। त अहिड़े इलाइक़े में रही करे मां जॾहिं पढ़ंदो हुअसि त उन वक़्तु मूं हुन एरिया में मैट्रिक बि पहिरियों दफ़ो कई, यानी पढ़ण जी शुरूआति मूं वटां थी। त पोइ मूंखे ईअं साहित्य सां लॻाव हो। मां गुजराती में पढ़ियो आहियां, त गुजराती में जॾहिं SS निबंध वग़ैरह एसे वग़ैरह लिखण जो हूंदो त टीचर मूंखे साराईंदा त भई तुंहिंजी गुजराती सुठी आहे, बनी में रही करे तूं गुजराती सुठी लिखंदो। पोइ मूं थोरो गुजराती में लिखणु शुरू कयो, पर हिकिड़े दफ़े मूं
कच्छ मित्र में सिंधाला जी जे बारे में रिपोर्ट आई भई सिंधाला जी सिंधियुनि लाइ कमु करे थी या उन वक़्तु एॾी सेंस कोन हुई त छा कल्चर थींदो आहे छा करणु खपे या न खपे पर मूंखे ईअं दिलि में थियो त मूंखे सिंधाला जी वञणु घुरिजे। मां आयुसि हिते दादा लक्ष्मी सां मिलियुसि ऐं दादा रमाजन सां मिलियुसि पर लक्ष्मी दादा जेको मूंखे प्यारु ॾिनो इंस्पायरेशन मूंखे उतां ई मिली। पोइ मां थोरो थोरो सिंधीअ में लिखणु उन हालांकि मूंखे सिंधी में एॾी ईंदी कोन हुई ऐं न ई उन ज़माने में किताब मिलंदा हुआ। अॼु त हाणे किताब मिलनि था मूंखे मां किताब पढ़णु चाहियां मां पंहिंजी सिंधी सुधारणु चाहियां त को ऑप्शन ई कोन हुओ छो त किताब ई कोन हुआ ऐं गुरबत एॾी हुई जो भई किताब ऐं नॉलेज कोन हो भई किताब किथां मिलंदा आहिनि सिंधी किथे रहंदा आहिनि कंहिं ॻाल्हि जी का ख़बर कोन हुई। धीरे धीरे पोइ ईअं शुरू थियो। पोइ वरी मां दादा जिते बि मां जॾहिं बि इंटरव्यू कंदो आहियां त मां हिननि ॿिनि शयुनि जो हिकिड़ो सिंधाला जी जो ऐं डॉक्टर जेठो लालवानी साहब जो ज़रूरु ज़िक्र कंदो आहियां। उन ज़माने में हे शायदि सेक्रेटरी हुआ ऐं मूं हिननि खे उहो ख़त अॼु बि मूं वटि पियल आहे मूंखे तारीख़ एग्ज़ैक्ट यादि कोन्हे अॼु बि मूं सांढे रखियो आहे ऐं हिननि जो जेको जवाबु आयो खत छा हुयो? ख़त माने इहो मूं ईअं लिखियो त भई मूंखे शौक़ु आहे सिंधी लिखण जो मां लिखां थो त हिननि जेको इंस्पायरेशन वारो जवाबु ॾिनो त भई अकाडमी हीअं कमु कंदी आहे त इन तरह जा माण्हू अगरि ॿियनि खे इंस्पायरेशन ॾियनि था हाणे जीअं थोड़ी मोटिवेशन थी मिले कम करण में। हे कदाच मूंखे मोटिवेशन न कनि हा त शायदि मां हिन फील्ड में न हुजां। त अॼु जे दौर में अगरि को हिकिड़ो माण्हू हिकिड़े माण्हू खे बि तयारु करे थो लोक अदब में या अदब में त उहो अब हिकिड़ी वॾी हासिल हिकु ई भले माण्हू पर भली हिकिड़े ई पर त इहा मां मुंहं ते वेठा आहिनि रूबरू वेठा आहिनि इहा हिननि जी हासिलात आहे। ऐं हाणे त ठीकु आहे की लोक अदब में जिते बि नालो थींदो आहे या असांजो वरितो वेंदो आहे पहिरीं परसे गिदवाणी साहिब जो नालो ईंदो आहे पोइ डॉक्टर लालवानी साहिब जो नालो ईंदो आहे छो त PhD हिननि कई ऐं तंहिंखां पोइ जेको हाणे जेको धरातल ते जेको उते जी ज़मीन आहे छो त हे त परे रहनि था हिननि जी पंहिंजी महदूदियूं आहिनि हिननि PhD कई आहे उन ज़माने हिननि बि ॾुखे वक़्त में PhD कई हाणे त बनीअ में बि सभु सहूलियतूं आहिनि। उन ज़माने में त बनीअ में रोड रस्ता बि कोन हुआ अचणु वञण बि कोन हो असां माने हिकु टापू वांगुरु जज़ीरे वांगुरु हुआसीं त उते अचणु वञणु या तमामु घटि हूंदो कंहिंसां मिलणु वग़ैरह या गुरबत यानी ग़रीबी बि एॾी हुई जो किथे पहुची बि न सघिबो कुझु ख़रीद बि न करे सघिबो त अहिड़े टाइम में मूं जेको आहे लिखण जी शुरूआति कई ऐं मुंहिंजी कहाणियुनि में बि जेके बि कहाणियूं तक़रीबन उन्हनि में किथे न किथे बनीअ सां जुड़ियल को मुद्दो बनी जी वैल्यूज़ सां जुड़ियल को मुद्दो बनी जे तालीम सां जुड़ियल को मुद्दो बनी जेको सुठाई आहे का ख़ूबी आहे बनी जा जेके हैंडीक्राफ्ट्स आहिनि जेके मालधारी जेको जीवन आहे मालवंदन माण्हुनि जो छो त इहो हिकिड़ो यूनिक जीवन आहे। हा सॼी दुनिया में माण्हू जिते माल धारींदा आहिनि उहो खेतीअ सां गॾु हूंदो आहे माल पर असांजी एरिया हिते आहे जिते सिर्फ़ु माल ई माल आहे त असां वटि जेके चवणियूं पहाका आहिनि खेतीअ वग़ैरह सां जुड़ियल तमामु घटि मिलनि या मिलनि ई कोन पर माल सां जुड़ियल जेके चवणियूं पहाका असां वटि आहिनि उहे शायदि सिंध में बि कोन हूंदा ऐं भारत में त ख़ैर सवाल ई कोन्हे त इन तरह जो असांजो जेको यूनिक कल्चर आहे असांजी एम्ब्रॉयडरी जेका आहे सिर्फ़ु मां मुदवा कम्यूनिटी जी ॻाल्हि करियां त उन्हनि में 16 अलॻि अलॻि भर्त आहिनि जिनखे पको कचो चौपड़ नेरण गोतम सूफ कतरी डीरी अहिड़ा अलॻि अलॻि बर्तन जा नाला मूंखे फैशन डिज़ाइनिंग जो ॾाढो शौक़ु आहे त इहे सभु असांजा भर्त आहिनि ऐं दुनिया जो जेको महीम यानी बिल्कुलु फाइन जंहिंखे चइजे न अंग्रेजी में जेको भर्त आहे उहो मुदवा कम्यूनिटी आहे मुदवा कम्यूनिटी जो आहे माना हिकदमि डिटेल हा बिल्कुलु फाइन भर्त हूंदा कपिड़ो टुटी हूंदो आहे पर भर्त माना उहा जेका एम्ब्रॉयडरी आहे उनजी ख़ूबी ॿिया हूंदी आहे त उहा सलामत रहंदी आहे त इहे सभु शयूं आहिनि असांजे विलेज खे ऐं तालीम अञा घटि आहे अञा जेके पुरुष तालीम जंहिंखे चइजे छोकिरनि जी तालीम तमामु घटि आहे ऐं छोकिरियुनि जी तालीम जो त शायदि अञा असां सोचियो ई कोन्हे अञा असां सोचियो हाणे इक्वली हुजणु खपे न इक्वली हाणे जिते एॾी जहालत आहे जिते एॾी निरक्षरता आहे उते इक्वलिज़म जो कोई सवाल मां नथो सम्झां त को सवाल आहे धीरे धीरे हाणे उहा का जंहिंखे चइजे का सूग या को मन में उहो कोन आहे भई छोकिरियूं न पढ़णु घुरिजनि या इन तरह जो कुझु पढ़ाई लाइ कुझु ख़ासि नथो थिए पढ़ाई लाइ ख़ासि एफर्ट्स बि कोन आहिनि छोकिरनि लाइ कोन आहिनि त पोइ छोकिरियुनि लाइ त ठीकु आहे पर हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे असांजी जेको मुतवनि जी छोकिरियूं आहिनि उहे लिटरेट सभु आहिनि पंहिंजे हाणे जेके 30 सालनि खां जेका बि नई जनरेशन आहे लिखी पढ़ी वेंदियूं आहिनि पंहिंजो सही साइन वग़ैरह अॻे त आंगूठो वणी जेका पैसा स्कूलिंग कई अथऊं
हा स्कूल में हाणे असां गुजराती में तालीम आहे हा ठीकु आहे ऐं ॿी जेका असां वटि हिकिड़ी सिस्टम आहे सिंधी पढ़ण जी उहा हिकिड़ी यूनिक आहे उहा शायदि सॼे भारत खे जीअं मां पंहिंजे पेपर में ॿुधायो जी त असां जेका बनी जेका एरिया आहे उहा 90% मुस्लिम आहिनि सभु मुस्लिम सिंधी श्योर आहिनि। त उहे असां सुबुह जो असां पंहिंजे ॿारनि खे क़ुर वग़ैरह जी तालीम ॾियण लाइ मदरसनि में यानी जंहिंखे सिंधी में खुताब बि चयो वेंदो आहे त उते समाज तरफ़ां बंदोबस्तु हूंदो आहे को मौलवी मुलो उते पाढ़ींदो आहे त जॾहिं उहो दीन धर्म जी थोरी तालीम पिराए वठंदो आहे थोरो पढ़णु लिखणु जहिड़ो थी वेंदो आहे क़ुर वग़ैरह पढ़ी वेंदो आहे ॾिसी ॾिसी त पोइ उते असां ॿारनि खे हिकिड़ो आधो किताबु सिंधीअ जो बि पाढ़ींदा आहियूं त अरबी पढ़ण जे करे सिंधी पढ़ण में उन्हनि खे ॾुखियाई न थींदी आहे माना पढ़नि अरबिक था पढ़ाई अरबिक थी थिए ऐं क़ुर त ज़ाहिर आहे अरबी आहे अरबी हा मां आहे हा तॾहिं सिंधी बि असांजी साॻी आहे स्क्रिप्ट हा उन्हनि खे ॾुखियाई कोन थींदी हा हा हाणे असां वटि हेॾी तालीम मतिलबु एॾे वॾे पैमाने ते न आहे त असां जेको तालीम जो जेको फ़ाइदो वठणु जेको माण्हू वठंदा आहिनि त उहो सिंधीअ मां असां उनजो को फ़ाइदो कोन वठी सघंदा आहियूं राइट पर एज़ ए असांजे कल्चर जे हिसाब सां या असांजे दिलि में ईअं हूंदो आहे त भई हे ॿार घटि में घटि वॾो थी करे क़ुर जी माना सिंधीअ में पढ़ी वञे या पंहिंजे दीन धर्म खे सुञाणे सघे सिंधीअ में किताब हाणे त उर्दू में बि अवेलेबल आहिनि हाणे शायदि इहो बि फेरो अचे त भई पढ़ण में थोरी घटिताई थी वञे पर हींअर बि असां वटि जेको ट्रेंड आहे सिंधी पढ़ण जो सुठो आहे अॼु बि सुठो आहे भली उर्दू हाणे माण्हू ॼाणनि था हाणे मीडिया सां माण्हू जुड़िया आहिनि तंहिंजे बावजूदि बि अॼु बि जेको सिंधी आहे माण्हू मतिलबु सभु सुञाणनि सभु अखर पढ़ी वञनि पर जेका प्रैक्टिस आहे उहो त उन्हनि हर कंहिंजो पंहिंजो लेवल आहे न उहा हाणे प्राइमरी लेवल ताईं पढ़िया आहिनि त उहे के नावेल या अहिड़ा के ॻुड़ा उन स्टेज ताईं जी हाणे सम्झ मां कोन पढ़ंदा पर अगरि को पढ़णु चाहे या हिन क्षेत्र में उहो त पंहिंजो रस्तो पाण ठाहिणो पवंदो माना हुन सां उन्हनि जी पहचान या अखर पढ़ी ज़रूरु सघे ऐं ॿी ॻाल्हि ॿुधायां त हाणे जेको व्हाट्सअप वग़ैरह जो ज़मानो आहे अॼुकल्ह जो त इहे ग्रुप्स में बि असांजा जेके नौजवान आहिनि जॾो कदम जी असां ॻाल्हि कयूं था त हाणे हींअर ई मूं हिकिड़ो गुजरातनि जो ग्रुप आहे गुजरात हिकिड़ो लोक साहित्य जो प्रकार आहे रिडल्स थैंक यू वो मूं जीअं कलो के पेपर में चयो त उहो शायदि दुनिया सही दुनिया ॿिए कंहिं अदब में आहे न तरह जो गुजरातनि वारो सिंध में त आहे न सिंध में आहे सिंधीअ खां सवाइ ॿिए कनि रिडल्स आहिनि गुजरातूं कोन आहिनि प्रोलियूं आहिनि इहो हिकिड़ो यूनिक असां लोक साहित्य जो ऐं मूं हिकिड़े प्रोजेक्ट तहत असां इंडस एजुकेशन जी पूना जी हिकिड़ी संस्था डॉक्टर लक्ष्मण खूबचंदानी हुन जा हुआ त उहे जॾहिं आया त उन्हनि बनीअ जो हिते आया त साईं जिन सां बि उन्हनि जो टच में हुआ त उन्हनि सभु ॿुधायो उन्हनि जा परसों विधवानी साहिब जा बि उन्हनि लेख वग़ैरह पढ़िया हिकु दफ़ो उहे आया बनीअ में रूबरू त उन्हनि खे मां बनी घुमाए हिकिड़ी शादी हुई उन में बि वठी वियुसि त उहे त हाणे वॾा लैंग्विस्ट हुआ त उन्हनि पंहिंजो ओपिनियन ॾिनो त बनी माना हिकिड़ी रेलिक एरिया आहे रेलिक एरिया माने जिते पुराणी सभ्यता पुराणी ॿोली पुराणी कल्चर आहे त उन्हनि असांखे हिकिड़ो प्रोजेक्ट ॾिनो गुजरातनि जो मुंहिंजी संस्था बनी सिंधु सेवा संघ त उहो असां गुजरातनि जो प्रोजेक्ट कयो ऐं बनीअ मां तक़रीबन 350 गुजरातूं असां कठियूं कयूं मूं रिकॉर्ड कयूं पोइ उन्हनि खे लालवाणी साहिबु चए त भई उन्हनि खे सुर वाइज़ क्लासिफिकेशन कयो वञे त उन्हनि खे वरी असां क्लासिफिकेशन कयो हालांकि इन खां अॻु गिदवाणी साहिब जी गुजरातनि जी किताबु निकितल हुई पर तंहिंजे बावजूदि उहे गुजरातूं ऐं उन खां सवाइ ॿियूं नयूं गुजरातूं मिलियूं त असांखे उन में 2 फ़ाइदा थिया त उहो जेको 10 सालनि जेका विती हुई त उन में गुजरातूं माना को नुक़सानु कोन थियो उल्टो गुजरातूं कुझु वधियूं हुयूं ऐं मूं जेको इहो प्रोजेक्ट कयो त नई जनरेशन खे जेको जुड़ियो अॼु बि हिननि खे मां हिन सेमिनार में चयो त भई अहिड़नि माण्हुनि खे तव्हां घुरायो कम से कम हेरिटेज जो प्रोग्राम आहे त बनी में जेके अॼु जी नई जनरेशन जेका 20-25 सालनि जा बि के नौजवान आहिनि जेके अॼु बि गुजरातूं ॾेई सघनि था सले सघनि था त थोरो सिंधियुनि खे हाईलाइट थिए त भई असांजो वरसो आहे सो क़ाइमु आहे पर हाणे हिननि जी पंहिंजी सोच आहे मां त हिननि खे चयो त माना इहो असांजो यूनिक विरसो आहे सर कलाधर सर चऊं की तव्हां ॾाढो मुश्किलुनि जे दौर में पंहिंजी PhD कई बनी रीजन ते पर जेको मुश्किलुनि में मज़ो आहे उहो ॿियो कंहिंमें न आहे सहूलियतुनि में कान्हे प्लीज़ तव्हांजे PhD जे बारे में ॿुधायो थोरो ऐं बनी ते तव्हां जेकी रिसर्च कई आहे पब्लिश कयो आहे उन बारे में प्लीज़ जेसि ताईं बनीअ जो सुवालु आहे त सिंधीअ में बनी माना हूअ खेती चवंदा आहियूं जी बनीअ जी लफ़्ज़ी माना जेका आहे खेती आहे
पर हिते खेती थींदी कोन्हे। कंहिं इलाइक़े जी असांजे कलादर ॻाल्हि कई, उते खेती कोन थींदी आहे, पर दुनिया भर जा जेको बि गाहु आहे, जेको गाहु घणनि क़िस्मनि जो गाहु हिते बनीअ में पैदा थींदो आहे, जंहिंजे करे चरागाह आहिनि, चौपायो माल उते ऐं जेको आहे सो चरे थो, जिन जी ॻाल्हि हिननि तव्हां कई, जंहिं करे चरागाह सां या चौपाए माल सां जुड़ंदड़ लफ़्ज़ उन्हनि जा इस्लाह पाक आहे, उहे असांखे हिते सिंधीअ में जेके शुद्ध सिंधी मिलनि था। हाणे जेसि ताईं मां तव्हांखे बनीअ जी ॻाल्हि कयां त बनी जो बि मुंहिंजो हिकिड़ो छा चवंदा आहिनि इतफ़ाक़ आहे। इतफ़ाक़ कीअं थियो त भई मां जेको हुउसि पहिरीं त नाटकनि में मां तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो सॼो ध्यानु नाटकनि में हूंदो हो। उन्हनि ॾींहंनि में हिंदवासीअ में असांजो डॉक्टर परसो गिदवाणी जेको हिकिड़ो वॾो लिंग्विस्टिक हो, तमामु वॾो लिंग्विस्टिक हो, पूना में रहंदो हो, उन जा बनीअ जे बारे में लेख ईंदा हुआ हिंदवासीअ में। उनखां अॻु डॉक्टर नारायण भारती जा लेख जेको जंहिं हिंदुस्तान में सिंधी लोक अदब खे जीआरण जूं कोशिशूं कयूं, जीअं डॉक्टर नबी बख्श बलोच असांजे सिंध में कयूं, तीअं असांजी डॉक्टर नारायण भारतीअ खे उहा शुरूआति कई। त उन्हनि जा जेको लोक अदब मां जॾहिं पढ़ंदो हुउसि ऐं लेख पढ़ंदो हुउसि, वरी जॾहिं मूं बनीअ जे बारे में लेख पढ़िया, ऐं वरी बनी जेको आहे सो असांजे कच्छ में ई आहे ऐं गांधीधाम आदिपुर जे वेझो ई हो। मां गांधीधाम आदिपुर भुज तॾहिं अलाए घणा दफ़ा आयो हुउसि, पर मूं इहो कॾहिं लफ़्ज़ बनी इलाइक़े जे बारे में कोन ॿुधो। त जॾहिं मूं उते लेख पढ़िया त उन में हिन लिखियो बनी सिंधी ॿोलीअ जी ज़ियारत, सिंधी ॿोलीअ जी ज़ियारत किताबु उन जेको कढियो, ऐं जॾहिं मूं उहो किताबु पढ़ियो त मूंखे लॻो त हे त जेको असीं चऊं था त असीं जेको आहे सो सभु सिंधी शहरनि में रहूं था, अर्बनाइज़ थी विया आहियूं, कॉस्मोपॉलिटन आहियूं, असांखे पंहिंजा हिंदुस्तान में ॻोठ कोन्हनि, पर हीअ त अहिड़ो इलाइक़ो आहे जिते असांखे पंहिंजा ॻोठ आहिनि। पोइ मूंखे उन वक़्तु ईअं महसूसु थियो त भई ॻोठ ई जेके आहिनि उहे ई भाषा खे घड़ींदा आहिनि, भाषा जो विकास कंदा आहिनि, उनखे महफ़ूज़ रखंदा आहिनि। इहो मूंखे हिकिड़ो अहसासु थियो। पर हाणे मां उन लाइ जीअं तर्फ़ां पियो भई बनी छा आहे, त इन विच में मुंहिंजी डॉक्टर परसे गिदवाणी सां गहराइप हुई, पर पोइ वरी जॾहिं उन्हनि हिते असांजे अहमदाबाद अचणु शुरू कयो त उन्हनि सां जॾहिं वरी पोइ उन्हनि लेखनि ते मूं उन सां ख़्यालनि जी ॾे वठि कई, सम्झ, त हुन चयो लालवाणी ही रिसर्च जो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे। सिंधी लोक अदब खे जेकॾहिं हिंदुस्तान में इकठो करिणो आहे त जैसलमेर, बाड़मेर ऐं बनी हिकिड़ो इलाइक़ो आहे जिते अॼु बि सिंधी लोक अदब जूं हर सनफ़ो जेको आहे सो मौजूदु आहिनि। त मूं चयोमांसि जेकॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त तूं मूंखे बनी घुमाए। हुन चयो भई ठीकु आहे, मां तोखे बनी घुमाइण हलंदुसि। इन विच में इतफ़ाक़ छा थियो त गुजरात सिंधी साहित्य अकादमी जी स्थापना थी, ऐं कुदरत सां पहिरियों वाइस चेयरमैन हिननि मूंखे मुक़ररु कयो। जॾहिं हिननि वाइस चेयरमैन मूंखे मुक़ररु कयो त मुंहिंजे मन में ई अची वियो त भई सभिनी खां पहिरीं जेको मां कमु कयां त छो न हिन लोक अदब खे खणी करे अॻिते असां मां वधां। लिटरेचर जा त ॿिया ई घणेई कम थियनि पिया था, त मूं इहा ॻाल्हि परसे गिदवाणी सां कढी। त परसे गिदवाणी चयो त भई चऊं हीअं कर, सभिनी खां पहिरीं असीं कच्छी, गुजराती ऐं सिंधी लोक अदब जा जेके विद्वान आहिनि उन्हनि जी असीं हिकिड़ी जेको आहे सो कॉन्फ्रेंस असीं कोठायूं था, ऐं उहा असां जेको आहे सो भुज जो जेको सर्किट हाउस आहे उते असां 3 ॾींहंनि जो उहो कोठायोसीं, जिते सभु विद्वान आया। उते जॾहिं सभिनी अलॻि अलॻि संफ़ुनि ते बि कया त उते पोइ हिकिड़ो इहो प्रोजेक्ट ठहियो त बनीअ जो प्रोजेक्ट कजे, बनीअ जो जेको लोक अदब आहे टिड़ियल पखिड़ियल हो उन जो रिकॉर्ड कजे, ऐं रिकॉर्ड करे उन में असांखे उन्हनि जा किताब छपाइणु घुरिजनि। हाणे उहो मूं जेको आहे सो छाकाणि मां वाइस चेयरमैन हुउसि, त मूं इहे डॉक्टर परसे गिदवाणी खे चयो त इहा जवाबदारी तव्हां पाण ते खणो। त हुन इहो पहिरियों शर्त रखियो त भई मां इहा जवाबदारी खणण लाइ तयारु आहियां, मां तोखे योजना करे ॾियण लाइ तयारु आहियां, मां तोखे माण्हू बि सां बि गॾिजाईंदुसि, पर मां पैसो कोन वठंदुसि, सम्झ। हाणे इहा हिकिड़ी उन्हनि जी हिकिड़ी वॾी महानता आहे, बिना पैसे कमु करणु अॼुकल्ह केरु करे कोन थो। उनखां अॻु जी तो ॻाल्हि ॿुधायां जेका जंहिं मूंखे हिन बनीअ में मूंखे वधीक जेको आहे मूं पंहिंजे हिन थीसिस में बि लिखियो आहे, जंहिं मूंखे बनीअ लाइ वधीक कशिश पैदा कई, उहो थियो छा हो त सेमिनार जे लाइ या जेके जेसिताईं असां प्रोजेक्ट कयूं, इन खां अॻु हिते अखिल भारत सिंधी साहित्य सम्मेलन थींदा, गोबिंद माली, पोपटी हीरानंदाणी, त गांधीधाम में भॻवान अभिचंदाणी हो उन कोठायो हो सम्मेलन, जंहिंमें गांधीधाम खे होम टाउन, सिंधियुनि जो होम टाउन करे, जिते उन्हनि अखिल भारत सिंधी ॿोली साहित्य सभा, त उन में मां एज़ अ वाइस चेयरमैन बि आयो हुउसि। त मूं चयो मां हेसि ताईं आयो आहियां त छो न मां बनीअ घुमी अचां।
त मां टैक्सी करे बनीअ में 2-3 खां पुछियो, ॿियो कोई त ॿुधाए न पियो, सिंधाले जवण खां ॿुधो हुननि खे, चवनि पिया असांखे ख़ुदि ख़बर न आहे बनी छा आहे। उन वक़्त जी तो ॻाल्हि ॿुधायां, कहिड़ो वक़्तु? या इहा लॻभॻि 85-86 जी ॻाल्हि, ओके। उन वक़्त जी ॻाल्हि आहे। 86 में मां 30 साल अॻु। हा, या हिननि खे ख़बर हुई त शायदि एॾो डीप में न विया हूंदा। घणो पढ़े हितां खां? भुज खां 300 हितां आदिपुर। हा हलो सुभाणे। हा, पोइ मां जेको आहे सो हितां टैक्सी भाड़े करे हिकु ॿिनि खे खणी करे मां चयो हल भाई जिन जी बनी निकितल आहे। हाणे कुदरत छा थी, असीं त निकिरी वियासीं, रस्तो भुलिजी वियासीं। सम्झ, रस्तो माना पहिरीं कोन भुलियासीं, जेको ॻोठ हुआ उते वियासीं त जिन जा मूं वटि सोर्सिस हुआ, नाला हुआ जेके ॿुधा में परसे गिदवाणी वटां ॻोठनि जा, उते वियुसि, ॻोठ त मिलिया, माण्हू कोन हुआ, छो त उन्हनि ॾींहंनि में अकाल पियो हो, सभु ॻोठ घणा जो लॾ पलाण करे विया हुआ। ऐं मूंखे हिन पासे ध्यानु ई कोन हो, त उहो ॻोठ त मिलिया मूंखे, पर माण्हू कोन मिलिया। झूनियूं ॿुढियूं मायूं वेठियूं जिन असांखे सुठो रिस्पेक्ट ॾिनी, खारायूं प्यार, महिमान वापसि मोटियासीं त असां रस्तो भुलिजी पियासीं। हाणे रस्तो भुलिजी पियासीं, गाॾी हुई, सम्झ, पेट्रोल जो बि तॾहिं उन्हनि ॾींहंनि में डीज़ल ते घटि हुयूं गाॾियूं, पेट्रोल ते वधीक हुई, त असां कयासीं हेॾे होॾे पिया भिटकूं, त ईअं थोरी शाम बि अची थी, त शाम बि अची थी, जेका हाणे ॻाल्हि ॿुधण जहिड़ी अथव, जेका साम्हूं उठ ते हिकिड़ो वॾी पग सां अहिड़ा कपिड़ा पाए उठ ते साम्हूं हिकिड़ो माण्हू अचे पियो, ॾाढी वॾी मुछूं, सम्झ, जांठो। हाणे ॾिसी करे ड्राइवर मां थोरो छिरकियासीं बि, सोचियोसीं भई अलाए छा आहे, पर जीअं हू वेझो आयो त असां हिमत करे मूं हुन सां ॻाल्हायो। मां कच्छीअ में ॻाल्हायो, छा कच्छी थोरी घणी मूंखे उन्हनि ॾींहंनि में ईंदी, उन शुद्ध सिंधीअ में ॻाल्हायो, सम्झ। हाणे शुद्ध सिंधीअ में ॻाल्हाईं त लॻो थोरो पंहिंजाइप जी ॻाल्हि आहे, त चयोमांसि भई असां रस्तो भुलिजी पिया आहियूं ऐं मां हीअं आहियां, त चई हलो मां तव्हांखे रस्तो मां थो ॾेखारियां। मां चयोमांसि भई रस्तो तूं थो ॾेखारी, त डपु, पर भई हीउ जेको तुंहिंजो उठ आहे, उठ त तुंहिंजो जेको माल आहे उनजो, चई उनजी तव्हां चिंता न कयो, हिन उठ उते ई छॾियो। ऐं गाॾीअ में असां सां सुवारु थियो, चई भुज तां ताईं असीं तव्हांखे भुज ताईं वठी था हलां, मां तव्हांखे रस्तो ॾेखारे थो अचां, न त वरी तव्हां मुंझी पवंदव। हाणे वेठो त सही असांखे वरी ॿियो डपु, भई किथे हेॾे झंगल में ओड़ा में किथे ॿिए हंधि न वठी वञे, हिकिड़ो डपु थींदो आहे न, हिकिड़ो कदव वरी जेतोणीकि कोन्हे सिंधीअ में ॻाल्हायो, पर अज़गैबी माण्हू, उहो जेको डपु हो उहो जेको आहे सो पाण वधीक असांजो थोरो ड्राइवर जो बि मुंहिंजो बि सम्झि वधंदो बि हो, पर हाणे काई चई न पिया सघूं। पोइ छा थियो, आहिस्ते आहिस्ते हिन असां सां ॻाल्हाइणु शुरू कयो, हिन सिंध जे बारे में असां सां ॻाल्हाइणु शुरू कयो, भई असां हितां उठनि ते वेंदा आहियूं, तव्हां कीअं माल खणी ईंदा आहियूं, सम्झ, मिठीअ में वेंदा आहियूं, हुन सिंधीअ में जीअं ॻाल्हायूं त असांखे थोरो पंहिंजाइप जो अहसासु थियो। इन विच में असीं कच्छ जे हिन जे भुज जे वेझो अची पहुतासीं, त उते ई लथो त असां हिनखे चयोसीं भई हल असां सां गॾु रोटी खा, बुख बि हुई असांखे, रोटी बि खा, ऐं चई न, असां हिनखे वरी कुझु ॾियणु चाहियो, भई कुझु भई वठे, भई मां चयोमांसि अॼु पुछोमांसि त भई उठ कीअं तूं ॻोल्हींदे वञी, की उन जी चिंता न कर, उहो मुंहिंजो कमु आहे, मां पाण ई पहुचे थो, वरी कुझु भई वञे, उन्हनि ॾींहंनि में रस्ता कोन हुआ, जीअं ॿुधाई असां हुनखे कुझु ॾिनो, न वरितई, चई साईं तव्हां असांखे लॼायो छो था, मां तव्हांखे कुझु खारायो त कोन, मुंहिंजो फर्ज़ु हो तव्हांखे मां महिमान नवाज़ी कयां, पर मुंहिंजो ॻोठ तमामु घणो परे हो, सम्झ, इन करे भई जेको आहे सो तव्हां छा। तंहिंखां पोइ मुंहिंजो जेको आहे सो बनीअ सां एॾो जुड़ाव थी वियो, मां हिनखे चवंदो आहियां बनी ॾिसण जी चीज़ न आहे, मनी ॿारण जी चीज़ आहे, मूं लिखियो आहे। तंहिंखां पोइ वरी मूं इहो तइ कयो त बनीअ जे सिंधी लोकअदब ते मां PhD कंदुसि, मूं बॉम्बे में असांजे डॉक्टर भारतीअ जे नारायण भारतीअ जे अंडर मूं कराई, ऐं बनीअ जे ॻोठनि में मां वियुसि, काफ़ी तकलीफ़ूं हुयूं, एतिरियूं तकलीफ़ूं हुयूं जो तव्हांखे ॿुधायां त कोई बि साधन न मिलंदो हो वञण जो, या त पैदल वेंदा हुआसीं, या वरी उठनि ते वेंदा हुआसीं, या ढगे गाॾी काई केॾी महिल किथे मिली वेंदी, रस्ता कचा, एतिरे क़दुरु तव्हांखे ॿुधायां त 8-8 ॾींहं 10-10 ॾींहं सनान लाइ पाणी कोन मिलंदो हो, ऐं ॾाढी वॾी सम्झ रिकॉर्डिंग जे लाइ प्रॉब्लम जेके हुआ, कोई उन्हनि खां जेको रिकॉर्ड कराए, जीअं हिननि ॿुधायो त उन्हनि ॾींहंनि में हिननि जो पहिलान हो बनीअ में, ॿुधो अञा बि कोन थी
सर तव्हां पंहिंजे PhD में कहिड़ा कहिड़ा टॉपिक्स कवर कया? हाणे मां तव्हांखे बनीअ जे लोक अदब जे बारे में ॻाल्हि करे रहियो हुउसि त जीअं असांजे कलाधर ॿुधायो त हुते अलॻि अलॻि क़ौमूं जातियूं जेके नाला ॿुधाई असांजा जेके समा सोढा सूमरा ऐं उन्हनि ॾींहंनि में हिते इन्हनि में ऐलान हो त ॻाइण वॼाइण ते बिल्कुलु फ़र्क़ु हो। काई बि शादी मुरादी थींदी त ढोल न वॼाईंदा, नचंदा न हुआ, ॻाईंदा न हुआ। त हाणे लोक अदब कठो करण लाइ त असांखे उहो ॻाल्हियूं खपनि ऐं उन्हनि में मायुनि सां ॿायुनि सां असांखे जेके चवंदा आहियूं उन्हनि सां वधीक ॻाल्हाइणो पए। पर उन्हनि उहो बि असांखे मना हुई, कोई असांखे रिकॉर्ड करण लाइ तयारु न पियो थिए। त पोइ त ॾाढियूं तकलीफ़ूं आयूं, एतिरियूं तकलीफ़ूं आयूं जो हिकिड़ो ख़ाली मिसाल ॿुधायां त हिते अलॻि अलॻि क़ौमूं थियूं रहनि त हिननि वटि तबक़ाती गीत बि आहिनि जेके हिंदुस्तान सिंध में बि तबक़ाती गीत सिंधीअ में जेके लोकगीत आहिनि उहे हुते जेको आहे सो रिकॉर्ड न थिया आहिनि। जेतोणीकि उन्हनि घणा कया आहिनि पर जीअं समनि जा, सोढनि जा, मुतवनि जा गीत। इंग्लिश में इन्हनि गीतनि जो अखर? हा, हिनखे चइबो आहे इहो छा चवंदा आहियूं जातिवार, इंग्लिश में कम्यूनिटी वाइज़ जेके लोकगीत आहिनि, सम्झ, कम्यूनिटी वाइज़ जेके लोकगीत आहिनि उहे सिर्फ़ु असांखे हितां मिलिया। ऐं जेका मूं PhD कई उहो रिकॉर्डेड गीत हुआ, माना सभु मूं पहिरीं रिकॉर्ड कया। ऐं रिकॉर्ड करण में काफ़ी तकलीफ़ूं थियूं। रिकॉर्ड करे पोइ उनखे जेको आहे ॿुधी करे भई उहो फोक आहे या न, लोक आहे या न आहे, त कहिड़े फॉर्म जो आहे। छो त लोकगीतनि जा बि असां वटि तमामु घणा 60 खां 70 नमूना जेके आहिनि से असां वटि आहिनि। पर उहो बि असांखे न खपंदो हो त जेको अॻु में रिकॉर्ड थियलु हुजे या अॻु में किथे उन में छपियलु हुजे। त अणछपियल जेको आहे सो लोकगीत, तबक़ाती लोकगीत सभिनी खां पहिरीं मूं जेको आहे सो रिकॉर्ड कया। रिकॉर्ड करे पोइ वरी उन्हनि खे जेको आहे सो रिकॉर्डिंग खां पोइ माना हीअ मुंहिंजी पहिरीं थीसिस आहे लोक अदब चाहे सिंध में जेको रिकॉर्डेड फील्ड वर्क करे जेको आहे सो उन्हनि खे वरी उन्हनि जूं मानाऊं ॾियणु, उनखे क्लासीफाइड करणु। सिर्फ़ु हिकिड़ो मिसाल ॿुधाईंदोसांव त हिकिड़े ॾींहुं असांखे राति थी वई, असांखे खाइण लाइ कुझु कोन हो, वापसि न पिया मोटी सघूं, ख़ाली पाणी हो पीअण जे लाइ, सम्झ। त ॻोठनि में त ख़बर अथव लाइट बि न हुई, पंध त हाणे छा कयूं, बुख बि ॾाढी लॻी हुई, दुकान बंदि, सम्झ। त राति जो ईअं वेठा ई हुआसीं, मूंसां लालजी शूटर हो जंहिं मूंखे वधि में मदद कई, जेको वॾो हिकिड़ो सुगड़ आहे, अॼु बि वॾो सुगड़ आहे, जंहिं हिन ॿुधायो त घणो किताबनि में हुन असांखे घणी मदद। त असीं उते वेठा हुआसीं त हिकिड़ो परियां असांखे राति जो आवाज़ु ॿुधण में आयो, ॿुधण जहिड़ी ॻाल्हि त आवाज़ु ॿुधण में आयो त लालजी चयो चईं हेॾी कुझु आहे, हल ॾिसूं भई छा आहे। माना वॼाइनि था, ॻाइनि था, माना आवाज़ु अचे थो चङो, पंहिंजो 1.5-2 किलोमीटर परियो। राति जो त वरी ख़बर अथव आवाज़ु परे ताईं पहुचंदो। उते वियासीं त उते कोली समाज हुई, कोली हितां जी जात आहे, बनीअ में रहंदा आहिनि उहे, जेके आहे सो ॻाइनि वॼाइनि पिया ऐं उन्हनि जी महफ़िल लॻी पई। त हाणे चयो, मां चयोमांसि यार हाणे हिननि खां खणी कुझु चऊं, भई ॿियो न पाणी घुरूं, भला पाणी त प्यारी घुरूं, पाणी घुरंदासीं मन कुझु खाइण लाइ ॾियनि, छो त बीख त रोटी त घुरी नथा सघूं। त असांजो हिकिड़ो बुज़ुर्ग हुनखे चयो साईं असां ॿाहिरां आहियूं, पाणी ॾियो। त पाणीअ सां गॾु वरी ख़बर अथव थोरो खणी आया, ॻाल्हि तां निकिती त भई असां हीअं आया आहियूं। त उते वरी हिननि असांखे रोटी वोटी बि खाराई। त चयूं हाणे वियो हिते ॿायूं ॻाइनि थियूं, ॿायूं हिननि जूं जेके ज़ालूं आहिनि उहे ॻाइनि थियूं। त हिननि ॿायुनि जो जीअं ॻाइणु शुरू कयो त उहे कच्छीअ में पियूं ॻाइनि, असांखे त एॾो अचे न। त वरी मां पुछियोमांनि भई सिंधी तव्हां वटि का न ईंदी आहे छा तव्हांखे? चई हा ईंदी आहे न, सिंधीअ में बि आहिनि न गीत। त हिननि उहे गीत सिंधीअ में ॻाता, असां स्विच ऑन करे छॾियोसीं। त ईअं असांखे कोलियुनि जा गीत असांखे मिलिया। अहिड़े नमूने असांखे समन ऐं सुमरनि जा, मुतवनि जा गीत त हिनखे असां अॻु में ई चयो होसीं करण लाइ। त ईअं मूं उहा जेका सो PhD कई। ऐं तंहिंखां पोइ जेको वरी बाधू मटीरियल हो, हिन महिल ताईं मुंहिंजा बनीअ जे हिते 8 खां 9 किताब छपी चुका आहिनि। ये सब सिंधीअ में? सब सिंधीअ में आहिनि। त जिनखे सिंधी लिखण पढ़ण न अचे, हा, त उहे हाणे मां देवनागरीअ में असीं कराए रहिया आहियूं। उहे जो वरी मां हिंदीअ में ऐं गुजराती में उन्हनि जो कयो आहे। ऐं बसि जेको बनी सकावत ते जेको आहे सो बहितरीनु किताबु जेको ईअं थियो आहे। ॿियो जेको मुंहिंजो किताबु आहे हुननि खे ख़बर आहे, जंहिंमें रिसर्च फेलोशिप मिली, सिंधी कच्छी लोक संस्कृति परंपरा, उहा मूं हिंदीअ में आहे किताबु, वॾो 400 पेजनि जो किताबु आहे। उहो सिंध में बि उन्हनि छपियो आहे। ऐं गुजरात सिंधी साहित्य अकादमी आहे, अॼु ॾींहं ताईं असां 13 खां 14 किताब लोक अदब अलॻि अलॻि संतुनि ते छपिया आहिनि, जंहिंमें हिननि जो मुतवनि जा गीत बि ॿिया आहिनि। सिंध में हिननि किताबनि जी ॾाढी वैल्यू थी आहे, उते उहे रीप्रिंट थिया आहिनि। ऐं ख़ासि करे अलाना, तव्हां गुलाम अली अलाना, त उन त मुंहिंजी थीसिस खे खणी करे ऐं एतिरो कुझु लिखियो आहे उते जो।
ख़ुशी जी ॻाल्हि आहे माण्हुनि ताईं पहुता आहिनि किताब पहुता छाकाणि त असां लिखूं कंहिंजे लाइ था बनीअ में अॼु बि लोक साज़ जी जंहिंमें बोड़ींदो आहे असांजो लोक साज़ इंग्लिश में माना ये म्यूज़िक फोक म्यूज़िक फोक म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स इंस्ट्रूमेंट्स हा फोक म्यूज़िक इंस्ट्रूमेंट जेके आहिनि उहे अॼु बि कच्छ में बनीअ में आहिनि ॿिए किथे बि असांखे कोन था मिलनि जंहिंमें अलगोज़ आहे असांजो मुरली आहे या असांजो सुरंदो आहे बोड़ींदो आहे तव्हां 100 हेॾां 100 होॾां ॾिठी आहे पिक्चर हा न मूं न ॾिठी आहे। अरे छा हेॾा 100 हेॾां 100 होॾां जेकी पिक्चर ठाही आहे प्रोफेसर अंजलि मोंटेरो ऐं केपी जयशंकर जेको हुन कच्छ वारे ठाही आहे न हा मूं ॾिठी कच्छ वारे न ऐं हेॾा होॾा बॉम्बे में हेॾा। प्रोफेसर सिंध पिक्चर जो नालो आहे 100 हेॾां 100 होॾां सॼो बनी रीजन ॾेखारियो बाबा हिकिड़ो कच्छी आहे सुरंदर। उन ई हुन सां खे मदद कई आहे जेका तव्हां चओ था न 60 मिंट जी फिल्म आहे हा बस। डॉक्यूमेंट्री आहे न हा, सॼी कलाक। डॉक्यूमेंट्री हा आहे यूट्यूब ते आहे फुल यूट्यूब ते आहे डॉक्यूमेंट्री ॾाढा आहे फेस्टिवल्स खटी चुकी आहे मां film चवां थो festival न awards। ॾाढा तव्हां ॾिठी आहे हा हा मूं ॾिठी तव्हांखे कीअं लॻी उहा पिक्चर तमामु बेस्ट आहे सॼो कल्चर उन में अची थो वञे ब्यूटीफुली ठाहे अथव उहा पिक्चर तव्हां ॾिसो मन मूंखे ॿुधायो तव्हांखे कीअं थी लॻे हा। हेॾा सो होॾां नालो इहो आहे न, न, मूं पर ॾिठी जीअं आहे। बॉर्डर जे हिन साइड आहे तीअं बॉर्डर जे हुन साइड आहे त हो ॾेखारण था चाहिनि बॉर्डर जो कुझु वैल्यू हा न थिए न उहो त आहे। असां तव्हांखे जेको ॿुधायोसीं उन में असां उन खां घणो बेटर आहे उन में जेका रिकॉर्डिंग्स कई वयूं आहिनि हा हा वरी एडिटिंग करे जेको सिस्टमेटिक उन में रखियो वियो त आहे वीडियो तव्हां ठाहिनि मूंखे खे चङा थिया चङो टाइम थी वियो ॾिठी आहे ओके 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 हा न सुठी तरह अच्छा कलाधर सर हाणे मूंखे तव्हां पहिरियों पंहिंजी संस्था जो नालो ॿुधायो ऐं कॾहिं एस्टेब्लिश थी संस्था ऐं छा कंदी आहे संस्था कहिड़े रीज़न लाइ एस्टेब्लिश थी छा कारण जी जी जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त मूंखे जेको इंस्पायरेशन मिलियो सिंधाला जी ऐं डॉक्टर लालवाणीअ खां पोइ मूं लिखण जी शुरूआत कई पोइ मूंखे ईअं थियो त भई थोरो अहिड़ो इदारो हुजे छो त सेमिनार्स वग़ैरह करण लाइ व्यक्तिगत ग्रांट्स वग़ैरह न मिलंदियूं आहिनि या कंहिंखां मदद व्यक्तिगत माण्हू न घुरी सघंदो आहे उन हिसाब सां मूं 2001 में इहा संस्था जेका आहे सा रजिस्टर कराए उन ई तहत संस्था जो नालो संस्था जो नालो आहे बनी सिंधु सेवा संघ बनी ऐं सिंधु लफ़्ज़ इन करे विधो त कंहिं ज़माने में हितां सिंधु नदीअ जो वहिकिरो हो ऐं उते चांवरनि जी खेती थींदी हुई अहिड़ो हिकिड़ो इतिहास आहे जॾहिं लखपत हिकिड़ो शहर आहे जाहु जे लाइ जीअं सुबुह जो सेमिनार में बि ॻाल्हि थिए 1819 में जेको ज़िलज़िलो आहे उन खां पोइ इहो सभु ख़तमु थी वियो त बनी ऐं सिंधु माना सिंधु सां मुराद मुंहिंजी सिंधी संस्कृति वग़ैरह हुई छो त बसि नाले मां ई ख़बर पए त भई सिंधियत सां कमु कंदड़ ऐं मुंहिंजो पर्पज़ बि इहो हो त भई सिंधी कल्चर सिंधी जेको असांजो आहे असांजी बनी या तालीम वग़ैरह या हुन में हस्तकला या असांजे जेके बि असांजा वीडियोस आहिनि इहे सभु हुन में इंक्लूड करण जी कोशिशि कई असांजे हुते बिल्डिंग्स आहे असांजी वेल सेटल्ड आहे ऐं असां अॼु बि असांजी संस्था जी ख़ूबी इहा आहे त असां इहो सभु पर्सनली कमु कंदा आहियूं को असां वटि डोनर कोन्हे वॾो या असांखे को हर साल या मदद करे सघे या इन तरह जेको या ग्रांट्स वग़ैरह असां कंहिंखां कोन वठंदा आहियूं हा बाक़ी सेमिनार्स वग़ैरह जेके आहिनि गुजरात साहित्य अकादमी या सिंधी राष्ट्रीय विकास परिषद तरफ़ां इन तरह जा जेके बि सेमिनार्स वग़ैरह आहिनि त उहा ग्रांट्स बेशक असांखे मिलंदी आहे बाक़ी एस्टेब्लिश करण लाइ असां वटि को ज़रियो कोन्हे तंहिंजे बावजूदि असां इहो पोयनि 18 साल कनि थिया सर इहो संस्था छा कमु कंदी आहे फ़िलहालु असां वॾो कमु त जेको आहे जेको डॉक्यूमेंटेशन आहे फोकलोर जो ओके त उहो ख़ासि कमु हींअर जेको आहे सो हुन ते मुंहिंजो फोकस आहे ऐं ॿियो त भई बनीअ में जेके लेखक वग़ैरह या राइटर्स वग़ैरह हितां ईंदा आहिनि त उन्हनि खे जीअं लाडवाणी साहिब खे जेकी तकलीफ़ूं पयूं भई उन्हनि खे गाइड या उन्हनि खे को ॼाण वग़ैरह या ॿिया बि रिसर्च वर्क लाइ घणा ईंदा आहिनि बनीअ में हाणे बनी थोरी हाईलाइट थी आहे ख़ासि करे रण उत्सव खां पोइ सिंधी समाज में त ऐं ॿियो मुंहिंजो मक़सदु इहो त बनीअ खे सिंधियुनि सां जोड़णु वॾो मक़सदु त मुंहिंजो इहो ई ऐं मूंखे ख़ुशी आहे त मां उन मक़सद में बिल्कुलु 100% कामयाबु थी वियो आहियां अॼु न सिर्फ़ु बनी सिंधाला जी सां जुड़ियल आहे सॼे भारत सां जुड़ियल आहे जिते बि भारत में लोक साहित्य जो या ज़िक्र अचे थो त उते असांजी बनीअ जो नालो ज़रूरु ऐं तव्हां उन लाइ ॾाढो कमु कयो आहे ऐं कमु त हाणे जेको आहे सो नंढो आहे असांजो ऐं पोइ वरी मूं जेके आर्टिकल्स मूं कुझु लिखिया कच्छ जे बारे में बनीअ जे बारे में असां काविश अख़बार आहे जी सिंध में हैदराबाद लिखियो त माना कच्छ जे कल्चर सां या बनीअ जे कल्चर सां सिंध जे माण्हुनि खे ॾाढो अटैचमेंट या ॾाढी उत्सुकता आहे कुझु बि अगरि कच्छ जे बारे में छपिजे थो साईं जिन खे ख़बर आहे
हिननि जी PhD जो केॾो हुते ज़बरदस्त इस्तक़बाल थियो। त माना हाणे असांजो कल्चर हिकिड़ो ई आहे, छो त कच्छ ते जिन राजाउनि राज कयो उहे सभु सिंध खां आयल हुआ ऐं 90% कच्छ जी पॉपुलेशन, 90% जा हुन पासे बि रिलेटिव्स आहिनि सिंध वारे हुन पासे, ऐं हुननि जा हिते आहिनि ऐं 71 ताईं त अचवञ चालू थी हुई माण्हुनि जी। कोई चोरीअ वेंदो, कोई कुझु, पर जेको पार्टीशन का माना पार्टीशन जो बि एॾो असरु कोन थियो, माण्हू हेॾा होॾा कोन विया, जीअं बंगाल मां विया, पंजाब मां विया, ईअं हितां माण्हू को हेॾे होॾे कोन थिया, जेको जितो हुतो सेटल हो ऐं पोइ अचवञ थींदी रहंदी। जीअं सोढनि जो तव्हांखे मां मिसाल ॿुधायां त हाणे उहे पंहिंजी बिरादरी में शादी न कंदा आहिनि। सोढा बिरादरी, सोढा हिंदू कम्युनिटी आहे, उहा हिंदू कम्युनिटी पंहिंजे गोत्र में न कंदा आहिनि। अच्छा हा, त उन्हनि खे छा पंहिंजूं धीअरूं पढ़ाइण लाइ बॉर्डर क्रॉस करे अचणो पवंदो आहे। हींअर जेको लेटेस्ट किताबु आहे राम सिंह राठौड़ जो, उन में इहो हिननि जो ज़िक्र त भई हाणे उहो संगावती या इन तरह थींदी हुई त छोकिरी खे ख़बर न आहे भई मुड़ुसु पोड़ो आहे या पढ़ियल आहे या ख़ूबसूरत आहे या कहिड़ो आहे। राम सिंह राठौड़, राम सिंह सोढो सिंध मां आयल आहे, हिते अची रहियो आहे। हाणे उनजी असीं आत्मकथा छपायूं था, गुजरात सिंधी साहित्य अकादमी आत्मकथा लिखी अथई, उहा असीं छपायूं था पिया। इहो बि कमु आहे, असां क्लासिस बि हलाईंदा आहियूं ऐं असांजा जेके जीअं मां सुबुह तव्हांखे कई त जेके हुते टीचर पाढ़ींदा आहिनि मज़हबी तालीम, त उन्हनि खे बि असां मोटिवेट कंदा आहियूं। साईं जिन जॾहिं डायरेक्टर हुआ त असां हुते क्लासिस बि हलाया, सिंधी सिखण राष्ट्रीय सिंधी विकास परिषद तरफ़ां। ऐं असांजा जेके झमटमल वाधवाणी तव्हांखे ख़बर आहे त उहा पाण आया हुते बनी ॾिसी ऐं ॾाढो ख़ुशि थिया ऐं असांजे ॿारनि खे 10,000 रुपया माना फीस जे बतौर पे ॾिना। पर उहो असां कोई रिकग्नाइज़ करे या न करे, पर असांजो कमु जेको आहे सो पाण मुरादो हुते जा माण्हू बि कनि था, हुते जा ॿार बि पढ़नि था। या इहो जेको हिते भारत में जेको सुवालु आहे सिंधी पढ़ी छा कंदासीं या सिंधी या कल्चर, इहो बि सेंस कोन्हे बनीअ में त भई असांजे कल्चर खे बचाइणो खपे या कुझु करणु खपे, छो त उन्हनि जी मन में इहो सुवालु आहे ई कोन त कल्चर गाइब थी सघे थो। उहे उन्हनि में जीअनि था, उन्हनि में रहनि था, उन्हनि में पलिया आहिनि, उन्हनि में वॾा थिया आहिनि ऐं कोई टेंशन न आहे, हुते इंग्लिश कान्हे। हा, इंग्लिश कोन्हे, ॿियो को दुनिया जो को टेंशन कोन्हे। हाणे रण उत्सव थियण खां पोइ थोरो थोरो अच वञ वधी आहे, त शायदि उन कल्चर खे बि थोरो जेको आहे सो कमज़ोरी या उन्हनि में ॿियूं शयूं दाख़िल थी सघनि थियूं। असां इहा बि हिकिड़ी कोशिशि कई आहे त जेके हिंदुस्तान जा लेखक आहिनि, मुफ़्कर आहिनि, अख़बार नवीस आहिनि, तइलीमदान आहिनि, उनखे असीं बनीअ सां जोड़ियूं। त उन करे असां बनीअ जूं टूर्स बि रखंदा आहियूं उन्हनि खे। जॾहिं बि मां जिते बि जंहिं अदारे में हुउसि, दिल्ली अकादमीअ में हुउसि, काउंसिल में हुउसि या असांजी गुजरात सिटी, उनजे महफ़िल ते असां उन्हनि खे भई ॾेखारींदा आहियूं त भई बनी छा आहे, हितां जो कल्चर छा आहे, उहो सभु उन्हनि खे असीं घुमाईंदा आहियूं त उन्हनि खे रियलाइज़ थिए त असांजो राति जो वरी कचहरी कीअं थी थिए। ऐं इहे टूर्स तव्हांखे उल्हासनगर, कल्याण, बॉम्बे वारनि लाइ बि रखणु? हा, रखंदियूं। उहो त हाणे छा त सोर्स खपंदो आहे न मनी, पर उन वक़्तु फंड्स महदूदु हूंदा आहिनि। ऐं साण गॾु असां हिकिड़ी जेका ॿी वॾी ॻाल्हि कई आहे, जेका असां जोड़ण जी कोशिशि कई आहे नौजवाननि खे, त हिते असांजो धोलावीर आहे, जे मोहन जो दड़ो आहे न सिंध में, उहो वॾो आहे, त हिते असांजी धोलावीर आहे जंहिंखे मिनी मोहन जो दड़ो चवंदा आहियूं। भली उहो बनीअ खां ॿाहिरि आहे, पर असां उन्हनि खे बि भई असांजी हिते संस्कृति आहे, लोथल त अहमदाबाद जे पासे में आहे, पर धोलावीरा बसि उन्हनि खे ॾेखारण जे लाइ पहिरीं उन्हनि ते असीं सिंधू संस्कृतीअ ते सेमिनार रखंदा आहियूं। सेमिनार रखी करे पोइ वरी उन्हनि खे घुमाइण वठी वेंदा आहियूं। पोइ मोटी अची करे उन्हनि खे चवंदा आहियूं भई हिन में लिख, भई तव्हां छा ॾिठो सिंधू संस्कृतीअ जे बारे में, ऐं जेको वधीक सुठो लिखे उन्हनि खे असीं अवार्ड्स ॾींदा आहियूं। त असां यंग जनरेशन खे बि अहिड़े नमूने भई सिंध में ॻोठ कोन्हनि, असांखे हिंदू में बि असांखे पंहिंजा ॻोठ आहिनि। ऐं सेमिनार्स जी ॻाल्हि कयां त माण्हुनि खे ॻोठाणा माण्हुनि सेमिनार्स जे बारे में कुझु ॼाण, उहे जीअं मूं सेमिनार कया ऐं साईं जिन खे ख़बर आहे त असांजा लोकल माण्हू हुन पार्टिसिपेशन जाम हूंदो आहे, सिर्फ़ु लेखक न हूंदा आहिनि, जीअं हिते असां सिर्फ़ु लेखक ॾिठा या न। त जॾहिं उन्हनि इहे बनीअ जे बारे में ॻाल्हियूं ॿुधियूं विद्वाननि खां, भई बनी हीअं, त उन्हनि खे बि हिकिड़ो एहसासु फील थियणु लॻो, प्राउड जंहिंखे चइजे न, फ़ख़ुरु थियणु खपे भई असीं थियणु लॻो। त इहा बि हिकिड़ी शइ। ऐं असां हर साल को न को सेमिनार कंदा आहियूं। जीअं तव्हां गुजरात साहित्य अकादमी, असां 2 नेशनल लेवल जा सेमिनार कया आहिनि, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद तरफ़ां
ऐं ॿिया गुजरात सिंधी साहित्य अकादमी ऐं कच्छी साहित्य अकादमी ॿिन्ही जे तरफ़ां असां सेमिनार कंदा आहियूं। गुज़िरियल साल बि कयो, हिन साल बि असां बनी ते जेकी किताबूं छपियल आहिनि हुन ते करणु चाहियूं था। असां इहा बि घुर कई आहे त उते जेको आहे न फोकलोर सेंटर, हा, सिंधी फोकलोर सेंटर या सिंधी कच्छी फोकलोर सेंटर गॾियल हिकिड़ो सेंटर उते बर्पा कयो वञे ऐं उहा डिमांड असांजी ओरली उन्हनि क़बूल बि कई, डिक्लेयर बि कई। मां पर अॼु ॾींहं हुन ते अञा अमल न, जेकॾहिं उहो थी वियो त जेको अॼु सेमिनार थियो, कल्ह 2 ॾींहंनि जो जेको सेमिनार हेरिटेज असीं जेको चऊं था, जेको आहे प्रिजर्वेशन ऐं जेको आहे, त उनखे हिकिड़ी असांखे वॾी हथी मिलंदी वॾी। हा, हाणे असां जेको कल्ह ऐं अॼु साहित्य अकेडमी ऐं सिंधोलॉजी गॾिजी करे सेमिनार कयो, तव्हां पंहिंजो पेपर प्रेज़ेंट कयो, तव्हां पंहिंजो कमु प्रेज़ेंट कयो, मां पंहिंजो कमु प्रेज़ेंट कयो। मूंखे तव्हां खां पुछिणो आहे जेको असां डिस्कशन कयो ऐं जेको तव्हां रियल लाइफ में ॾिसो था सिंधी लिटरेचर जो हाल आहे, तव्हांखे सेमिनार में कीअं लॻो? सेमिनार जे बारे में मां ॿुधायां त सेमिनार्स जीअं थींदा रहंदा आहिनि, सुठो रहियो। सेमिनार्स थियण खां अॻु छो त हीउ सॼो हेरिटेज ते हो, त मां नामदेव साहिब खे बि चयो त भई कम से कम सेमिनार्स आहे त बनीअ में काफ़ी लोक साहित्य जूं जेके सिंफ़ूं आहिनि उहे जीअरियूं आहिनि, मोलूदन वारा आहिनि, मदाहन वारा आहिनि, गुजारतन वारा आहिनि, बिरोलियन वारा आहिनि, ॻाइण आहिनि। त उन्हनि मां कंहिं हिकिड़े टोले खे घुरायो त जीअं इहे जेके अदीब आया आहिनि, छो त इहे कल्चर इन्हनि पढ़ियो आहे पर ॾिठो कोन्हे, त कम से कम उन खां वाक़िफ़ थी सघनि। पर हाणे अलाए इन्हनि जे जेको फॉर्मेट हूंदो आहे उन में फिट नथो वेहे या जेको अलॻि चीलो करणु नथा चाहिनि। मुंहिंजी ॾाढी दिलि हुई हिकिड़ी सिंधी फिल्म स्क्रीनिंग कयो, फिल्म जे बारे में मां ॻाल्हायां त आई अंडरस्टैंड जी। त ऐं ॿियो जेको लोकल पार्टिसिपेशन खपे। हाणे असां त लालवाणी साहिब में असां सेमिनारनि में कई दफ़ा गॾिया आहियूं, मिलिया आहियूं, न मां हिननि खे ॻाल्हियूं ॿुधाए, हे मूंखे ॿुधाए, हिन मां को फ़ाइदो मूंखे त कोन थो लॻे। न पर असांखे थियो, जेके नवां आया आहिनि तव्हां पेपर्स में, हिन में कुझु तव्हां जहिड़ा नवां हुआ, उन में थोरो फ़ाइदो थियो। त जेको मतिलबु इन तरह जो जेको पार्टिसिपेट, हूअं त सुठियूं अलॻि अलॻि विषयनि ते ॻाल्हियूं थियूं, सुठो रहियो, ॾाढो सुठो रहियो एक्सपीरियंस मुंहिंजो। माना हिकिड़ो अपडेट थियासीं सभु हिक ॿिए सां, त इन तरह जा सेमिनार्स वग़ैरह ऐं इन तरह जा हाणे शहरनि खे छॾे थोरो ॻोठनि तरफ़ असीं वधूं, या जिते जिते अञा इहे पॉकेट्स आहिनि सेमिनार बनीअ में जिते, हा मां हुननि खे चयो भई कृष्णा खे बि चयो त भई जीअं आहे त किथे ॻोठनि में कयो। ऐं असां इहो जीअं ग्राम लोक साहित्य अकादमी जो हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे, त गुज़रियल साल असां उहो बि कयो, त उते बि जेके ॻोठाणा शाइर पंहिंजी शाइरियूं कंदा आहिनि, उहे मरी वेंदा आहिनि त शाइरियूं उन्हनि सां गॾु हली वेंदियूं। त मूंखे इहा बि हिकिड़ी प्रेरणा मिली त हाणे जेके ॿ 4 शाइर असांजे आसे पासे रहनि था, उन्हनि जी हाणे मां शाइरी लिखां पियो। लिखो, वीडियो रिकॉर्ड कयो। असां उन्हनि जा किताब छपाया आहिनि, किन जा त असां छपाया आहिनि गुजरात सिंधी साहित्य अकादमी में, पर हिन खे वधीक चयल आहे छाकाणि असीं हींअर उते वञी नथा सघूं एज जे हिसाब सां, ऐं परे बि रहूं था, त हिन करे ई उन कम उहे शुरू कया आहिनि। ऐं चयोसीं हिन ते सेमिनार बि हिकिड़ो इन्हनि खां प्रपोज़ करायो आहे, जेको थियो त पोइ उनखे सर तव्हांजो सेमिनार जो मां जेसि ताईं सेमिनार जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो त पंहिंजे लेखे हिकिड़ो विषय जेको हो, विषय उहो पंहिंजे लेखे तमामु हिकिड़ो बहितरीनु विषय, मूंखे वणियो, ॾाढो बहितरीनु विषय हो। ऐं वरी जेको उनखे फोकस कयो वियो, लिमिटेड फोकस माना लिमिटेड माना इंडिया ताईं, छो त इंडिया जूं असांजे सिंध जूं कल्चर जूं हालतूं अलॻि अलॻि आहिनि। ऐं हिन में मूंखे हिकिड़ी वधीक जेका ॻाल्हि जेका वणी हिन सेमिनार जी, त हीउ एकेडमिक घटि हुआ। एकेडमिक जेके ॿिया सेमिनार हूंदा आहिनि उहे एकेडमिक हूंदा आहिनि, जंहिंमें रुगो पढ़ियोसीं, ॿुधोसीं या कैटलॉगिंग हूंदी आहे, सम्झ। पर हिन में के अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जंहिंमें भई कहिड़ियूं डिफिकल्टीज़ पेश अचनि थियूं, प्रैक्टिकल प्रॉब्लम या प्रिजर्वेशन जूं कहिड़ियूं वाटूं, नयूं वाटूं असां वटि मौजूदु आहिनि, छो त टेक्नोलॉजीअ जे हिसाब सां असांखे कहिड़े नमूने। ऐं जेका वॾी ॻाल्हि जेका मूंखे हिन जी वणे त केतिरा नवां जेके पहिरियों दफ़ो हिन असांजे हिन में आया, जिन में पहिरियों दफ़ो के विषय माना जेके जिन अंग्रेजीअ में भली कमु कयो आहे, पर उन्हनि सिंधीअ में अची करे सिंधी हेरिटेज जे बारे में या पंहिंजे कम जी जेका असांखे ॼाण ॾिनी, त उन्हनि जो बि हिकिड़ो तमामु इम्पोर्टेंस आहे। ऐं वधीक इम्पोर्टेंस मूंखे जेको उन असांजी अग्रवाल जेका फ़ोटो सां
जी फोटो स्टोरीज़ जेको आहे सिंध वर्किंग जी खणी करे, छाकाणि सिंध वर्किंग ते अॼु ॾींहं ताईं कमु थियो ई न। जी त हुन जेके हाईलाइट्स ॾिनियूं, मां वधीक डिप में नथो वञा, जी। त हुन जूं जेके हाईलाइट्स हुयूं जी ऐं उन हिकिड़ी नई असांखे प्रेरणा बि ॾिनी त इन विषय ते बि हिकिड़ो तमामु सुठो डॉक्यूमेंशन या लिटरेचर या हिस्ट्री जाम सिंध scope वर्किंग आहे। जो असीं करे सघिजे थी। ऐं उनखां वधीक त तव्हां त हिकिड़ो नओं विषय खणी आयो सिंधी फिल्म्स जो। विषय ॾाढो झूनो आहे, न कोई मां ॻाल्हाए नथो हिते हुन ॻाल्हाइण जी जी, प्रेज़ेंटेशन जी, ही जी। फस्ट टाइम आहे। मां तव्हांखे ॿुधायां, दिस इज़ फस्ट टाइम सेमिनार में जंहिंमें सिंधी फिल्मुनि ते ओख ॾोख कई वई आहे। सिंधी फिल्मुनि ते हिन खां अॻु कंहिं बि सेमिनार में किथे बि न कयो वियो आहे, सम्झ। थैंक यू ॿुधाइण लाइ। न ॿुधायांव थो न, छा त मां त लॻभॻि हर अदारे में रहियो आहियां, हर अदारे में रहियो आहियां। ऐं जॾहिं खां जिते जिते सिंधी फेस्टिवल, सिंधी फिल्म फेस्टिवल शुरू कया अथऊं, जी जीअं दिल्ली अकादमी 2 कया आहिनि, 3 हिकु ॿियनि अकादमी कया, उते बि मूं उन्हनि खे ईअं चयो त घटि में घटि सिंधी फिल्म्स जे बारे में एटलीस्ट तव्हां सेमिनार त रखो, भई सिंधी फिल्म्स में कहिड़ो कहिड़ो सिंधी कल्चर थो अचे अंदरि, कहिड़ियूं अहिड़ियूं सिंधी फिल्मूं आहिनि जंहिंमें असांजो सॼो टोटल कल्चर, जीअं अबाणे जी ॻाल्हि आहे, तव्हां अबाणा ॾिसंदव न त बिल्कुलु तव्हां ॾिसंदव तव्हांखे पार्टीशन जो सॼो कल्चर मिलंदो। या हाणे ॾिसो तव्हां इहा खणो जय झूलेलाल, जेका जय झूले या वतायो फ़कीर, Yeah. ही त असांजा लीजेंड्स आहिनि न। यस या असांजे कंवरराम आई आहे हींअर, संत जी, कंवरराम जी जी। जेका ठही आहे, तव्हां हुन में ॾिसो ई सॼो असांजो मस्तु भगत ठहियो। जेको फॉर्म अचे थो, हा। ऐं उन वक़्त जो हा प्रिजर्वेशन, उन वक़्त जी पोशाक, उन वक़्त जी ॻाइणे जो तरीक़ो, उन वक़्त जी समाज, सम्झे, उहो पॉपुलरिटी, त हिते दिस इज़ द फिल्म। या ऐं फिल्म ई हिकिड़ो वधि में वधि माध्यम आहे जेको आवाम ताईं पहुची सघिजे थो। ऐं उन ते PhD थिए, साहिबु वरी लंडन में थिए, त इहे असां ॼणनि जे जॾहिं मूंखे ख़बर हुई तव्हां कयो पिया था त असां हुई, त हिन में हिकिड़ी जेका ॿी ॻाल्हि जेका वणी मूंखे, जेका त कुझु असांखे अॻिते अदारनि लाइ या शख़्सी हिकिड़ो वाट मिली त असीं कहिड़े तरीक़नि सां हेरिटेज खे असीं वधीक वधीक यंगस्टर्स ताईं पहुचाए सघूं था। इहा जेका ॻाल्हि निकिती, छो त मूंखे इहो महसूसु थियो आहे, मां ॾिठो बि आहे, यंग जनरेशन हाणे पंहिंजूं जड़ुनि जी तलाश करे पई। हा ऐं अहिड़ा केतिरा यंगस्टर्स आहिनि जेके नॉन सिंधीज़ में, अंग्रेजी में, हिंदीअ में, गुजराती में लिखंदा, हाणे उहे सिंधी तरफ़ थोरी मोट बि खाई रहिया आहिनि, ऐं अहिड़ा चङा ई आहिनि। ऐं इन करे जेको आहे हिकिड़ी नओं हिकिड़ो वे जेको मिलियो, हिकिड़ो यंगस्टर्स खे मोटिवेट करण जो, जी जी जीअं चयो वियो त भई संगीत भली वेस्टर्न हुजे, पर गीत जेकॾहिं उनजो आहे उन ते हू नचनि। जी ऐं ॿी ॻाल्हि जेका थी, इहा ॻाल्हि जेका हक़ीक़त आहे त हींअर असांजा सिंधी नौजवान चेटीचंड सां ऐं असांजे हुन सां जुड़नि था, चालीहे सां जी वधि में वधि। ऐं हिकिड़ी वॾी आइडेंटिटी जेका हींअर असांखे मिली रही आहे सिंधी कम्यूनिटीअ खे, सभिनी खां पहिरीं असांखे आइडेंटिटी मिली आहे चेटीचंड जी, झूलेलाल जी। जी भई असां झूलेलाल इष्ट देव असांजो आहे, हुनजी असीं पूॼा करे, छा उहो गुजराती में, हिंदी में, जिते थियनि भई सिंधियत ॿी झांकियूं निकिरनि थियूं। ॿी जेका हींअर असांखे आइडेंटिटी मिली आहे उहा आहे असांजी हेमू कालाणीअ जी। जी हेमू कालाणी जेको आहे सो जेको मार्टर हो, जेको शहीद थियो, अमर शहीद, हाणे नॉन सिंधीज़ बि उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कई आहे त हिननि वटि बि सिंधियुनि में बि हिकिड़ो सिंध जेको आहे फाइटर हो, यंग फ्रीडम फाइटर हो, जेको आहे हिकिड़ी ॿी आइडेंटिटी आहे। जेका टीं आइडेंटिटी जेका हींअर सिंधियुनि जी वधी रही आहे, जेका वधि में वधि वधी वई आहे, उहा आहे असांजी भगत कंवरराम जी। हिकिड़ो जलाराम संत आहे, हिननि खे ख़बर आहे, हिन जलाराम संत आहे वीरपुर में, राजकोट जे पासे में, उनजी गुजरात में तमामु वॾी महानता आहे। आउटसाइड गुजरात बि, हा, आउटसाइड बि गुजरात आहे, त उहा ई जेका पॉपुलरिटी आहे। हाणे उहे असांखां नॉन सिंधीज़ पुछनि था, गुजराती असांखे पुछनि था त कंवरराम तव्हांजो केरु हो, छो त उनजे नाले ते हींअर सोसाइटीज़ आहिनि, उनजे नाले ते कॉन्वेंटियूं आहिनि, उनजे नाले ते जेको आहे प्रोग्राम्स थियनि था, उनजे नाले ते कल्याणकारी कम थियनि था, जेका मिशन आहे संत कंवरराम मिशन आहे, एतिरो माना उहा बि हिकिड़ी जेका आइडेंटिटी जेका असां चऊं पिया असांजी गुम थी वेंदी सिंधियुनि जी, उहा हाणे असां वटि मोट खाई रही आहे थोरो थोरो आस्ते आस्ते। हा, जेका आइडेंटिटी आहे, जेको वजूद था चऊं, सुञाणप था चऊं, उहा असीं मोट खाई वई आहे। ऐं नॉन सिंधीज़ खे महसूसु थियो आहे। इंशाअल्लाह कुझु न थींदो असांजी भाषा खे, ख़ाली असांखे ॻाल्हाईंदो रहणो आहे हुन में बसि। हाणे मूंखे तव्हां ॿिन्ही खां पुछिणो आहे, तव्हांजो सिंधी लिटरेचर काॾे वञे थो ऐं सिंधियत काॾे वञे थी, तव्हांजे एक्सपीरियंस जे हिसाब सां, तव्हां जेको कमु कयो आहे लाइफ में, तव्हांखे कुझु डपु आहे सिंधी ॿोलीअ लाइ ऐं सिंधी कल्चर लाइ ओवरऑल तव्हांखे छा थो ॾिसणु अचे, फोरसाइट छा आहे?
सिंधी लिटरेचर या सिंधी संस्कृति सिंधी ॿिन्हिनि जे बारे में? ख़ैर असां त जेको असांजो एरिया आहे उते त सिंधी लिटरेचर जेको सुवालु कोन्हे, छो त अञा माण्हू असांखे अञा वक़्तु लॻंदो इन एरिया में पहुचण जे ताईं। ऐं शायदि शहरी सिंधियुनि हाणे मोट खाधी आहे पंहिंजे कल्चर तरफ़, ऐं असां जेको आहे सो जितां तव्हां लंघिया आहियो उन तरफ़ वञी रहिया आहियूं बनीअ वारा। छो त उहो ज़ाहिर आहे की जॾहिं तरक़ी ईंदी आहे या कुझु माण्हू अपलिफ्ट थींदो आहे या रोज़ी रोज़गार वधंदो आहे त हुन जूं पंहिंजूं अपेक्षाऊं हूंदियूं आहिनि। जीअं दुनिया जीए थी ईअं जीअणु चाहे थो। शायदि अॼु जो नौजवान जेको बनीअ जो आहे सो जीअं दुनिया जीए थी ईअं जीअणु चाहे थो, मोबाइल कल्चर या वग़ैरह सभु हुते उहो एडॉप्ट करणु चाहे थो। ऐं मतिलबु असां इन रस्ते तरफ़ रवां दवां आहियूं या इन रस्ते तरफ़ हली रहिया आहियूं जितां खां तव्हां मोटूं था मिलंदासीं विच ते, किथे विच में मिलंदासीं त उहो कहिड़ो थींदल आहे की माण्हू जी ऑफ कोर्स। पर असां वटि अञा कल्चर ज़िंदा आहे, 60-70% असां वटि ज़िंदा आहे। के शयूं आहिनि की जीअं रिकॉर्डिंग्स वग़ैरह जी साईं ॻाल्हि कई त उहा अञा बि ईअं ई आहे। तव्हां चाहियो कंहिं कैमरा वठी आहे हुनजे वधि त उहा अॼु बि तव्हां कोन करे सघे। हुन ज़माने में ख़ैर उहो धार्मिक हो, हिन ज़माने में छा आहे त जेको कुझु रिकॉर्ड थींदो आहे यूट्यूब ते विझी छॾे थो, को किथे विझी सघे थो, त उहे जेके ॻोठाणियुनि माईयुनि जा फ़ोटा या जेके तस्वीरूं या उन्हनि त उनजी मिसयूज़ वधीक। त हाणे जेको माण्हू अॻे धर्म जे ख़्याल सां कोन रिकॉर्ड करणु ॾींदा, हाणे हिन हिसाब सां कोन करणु, माना मसइलो साॻियो ई आहे। त हिन तरफ़ त साईं जन जो जेको पर असांखे मतिलबु इहा कोशिशि कजे, जीअं असां गुजरात में कोशिशि कई थोरा अहिड़ा इदारा हुजनि या संस्थाऊं जेके, जीअं मां सुबुह जो चयो राष्ट्रीय सिंधी विकास परिषद आहे, उहा जेके अहिड़ा पॉकेट्स आहिनि उते ब्रांचिस खोलनि पंहिंजूं। सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू दिल्लीअ मां वेही कमु करणु ॾुखियो थींदो आहे। डिसेंट्रलाइज़ेशन जीअं कंहिं अदारे जो थींदो आहे त उहो कमु वधीक सुठे नमूने थींदो आहे ऐं उहा उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अचे। ऐं ॿियो त उन्हनि जी जेका आहे जेके क़ाइदे क़ानून जेके आहिनि उन्हनि शायदि लोक अदब खे घटि तवजा मिलियल आहे, या उन्हनि जेके कॉन्स्टिट्यूशन में अहिड़ो कुझु आहे त उहो लोक अदब ते घटि कमु कंदा आहिनि, पर जेको जेको साहित्यिक अदब आहे उन ते वधीक कंदा आहिनि। त मां चाहियां थो त जीअं अदब जी जड़ ई लोक अदब आहे, त पहिरीं असां खे जेका असांजा जेके रूट्स आहिनि, जेका जड़ आहे, जेका पहाड़ आहे, उनखे पहिरीं असांखे ॾिसणु खपे, पोइ असांखे इन तरफ़ वञणु खपे। त ख़ासि करे बनीअ खे जेको आहे सो स्पेशल ट्रीटमेंट मिलणु खपे। ऐं बनीअ खे असां जेको जोड़ियो आहे, जेका जुड़ी आहे, उनजी असांखे बेहदि ख़ुशी आहे। त घटि में घटि असांजी बनी पण जेका आहे सा लोक अदब जे नाले सां या लिटरेचर जे नाले सां हाणे थोरी चुरी आहे, यानी हली आहे थोरी, त उहा किथे न किथे वञी पहुचंदी। थैंक यू। हिन सेमिनार जी में जेका मूंखे हिकिड़ी खोट नज़र आई, जेका थियणु खपंदी हुई, माना त हींअर हिकिड़ो मां तव्हांजे लिटरेचर सां सभु थो जोड़ियां, त विच में हिकिड़ो अहिड़ो असांखे निराशावादी ॻाल्हि मिली हुई त नई टईअ जा असां वटि लेखक राइटर्स कोन हुआ। उन मां तफ़सील्स में कोन थो वञा, उनजा घणेई कारण हुआ। ऐं हिकिड़ी इहा असांखे खोट पे महसूसु थी त भई असांजी नई जनरेशन कोन्हे, माना असांजो लिटरेचर जेको आहे उन में नओं पाणी कोन थो अचे। नओं पाणी जेसि ताईं कोन थो अचे त उहो तव्हांखे ख़बर आहे त उहो जेका लिटरेचर आहे किथे दुॿो थी करे जेको आहे सो गंद वांगुरु ख़तमु न थी वञे। पर हाणे कुझु कोशिशुनि सां, कुझु अलॻि शख़्सनि जे आधारनि जे कोशिशुनि सां हिकिड़ी नई जनरेशन ऑल इंडिया लेवल ते, ऐं उन में बि ख़ासि करे गुजरात में, ऐं उन में बि गुजरात में, ऐं उन में बि ख़ासि करे असांजे गांधीधाम आदिपुर में हिकु चङो नौजवाननि जो हिकिड़ो चवनि तबिको फोर्स सां, नवनि वीचारनि सां, नवनि उमंगनि सां, नवनि लिखणियुनि सां, नवनि सब्जेक्ट्स सां, नवनि मौज़ूअनि सां, पोइ उहा उन में वधि कविता आहे, कहाणी बि आहे ऐं नाटक बि आहे, उहे असां सां हींअर जुड़िया आहिनि। ऐं न सिर्फ़ु जुड़िया आहिनि पर उन्हनि सुठा नालो बि कढियो आहे। जॾहिं उहे नॉन सिंधीज़ ॿियनि में वञनि था, पंहिंजूं रचनाऊं सिंधीअ मां हिंदीअ में वञी उते पेश कनि था, त उहे सिंधी जेके आहिनि उहे नॉन सिंधीज़ उहो क़बूलु कनि था त भई सिंधीअ में बि ईअं एतिरा सब्जेक्ट्स अचनि था। त उहा जेका हिते जनरेशन हुई गांधीधाम में, त घटि में घटि उन जनरेशन खे हिन सेमिनार में कोठणु ज़रूरु खपंदो हो। जंहिंमां हिकु या ख़ाली ॿ ई हाज़िर हुआ, पर जेके उन सां छा थिए हा त जेको असीं तव्हां था कयूं भई असां कारा मथा अछा मथा ई था सोचियूं, त हुननि खे हिकिड़ो त नॉलेज वधे न,
सभिनी ॻाल्हियुनि सभु एॾा Of सब्जेक्ट्स course, हा, नॉलेज मिलणु मिले माण्हुनि सां। हा भली उहो सिंधी न ॼाणनि सम्झी या वधीक न, पर इंग्लिश में बि इन क़िस्म जा किताब आहिनि, हिंदीअ में इन क़िस्म जा किताब आहिनि, हिन क़िस्म जूं जेको आहे सिंधी संगीत में बि PhD थी आहे। जी त इहा जेका ॼाण हुई इहा मूंखे थोरी हिन प्राउड सेमिनार महसूस थींदो आहे बिल्कुलु, ऐं कोन को निकिरी ईंदो आहे। हा हा, इहा मूंखे थोरी खोट महसूस इहा थी हिकिड़ी उन्हनि खे ॻाल्हि हिन सेमिनार में। माना मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे या जो हींअर जेको असांजूं जेके निराशावादी ॻाल्हियूं हुयूं जी हिन सेमिनार में मां वरी उनजे आधार ते ई तव्हांखे लिटरेचर ते ॿुधायां। जी। हिन सेमिनार में पहिरियों दफ़ो ई आहे जंहिंमें क्लासिकल लिटरेचर ऐं फोकलोर ऐं असांजो संत साहित्य रिलीजियस लिटरेचर ते जेको आहे सो ध्यानु रखियो वियो आहे। जी या हिन खां अॻु जॾहिं बि जिते बि सेमिनार थींदा आहिनि या त सिर्फ़ु क्लासिकल लिटरेचर ते ॻाल्हायो वेंदो आहे जी या जेके लोक अदब ते बि लॻभॻि न जहिड़ो हूंदो आहे, पर हीउ पहिरियों दफ़ो आहे। ॾाढी सुठी पेपर सिलेक्शन हुई। हा होॾां डिजिटल, होॾां सिनेमा, Yes. म्यूजिक, एवरीथिंग, सब कुछ, Oh, everything. ऐं कुछ भी बोरिंग न हुयो, न हो। सब इंटरेस्टिंग हा टॉपिक्स हुया। ऐं लिटरेचर जी जेसि ताईं ॻाल्हि आहे जेके असीं हिकिड़ी दाह था कयूं भई पाठक कोन्हनि, त इहा बि हिते ॻाल्हि आई त लिटरेचर ते हींअर सोशल मीडिया जे थ्रू क्लिप्स जेके नौजवान नंढियूं नंढियूं ठाहे करे उल्हासनगर जा 2-3 माण्हू आहिनि जेके यूट्यूब ते रखनि था, त उहो त या पंहिंजूं कविताऊं जेके फोकस ते कनि था नयूं नयूं लिखी करे वरी पाण में ई बुक जे मार्फत ख़्यालनि जी ॾे वठि बि कनि था, जी। त इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे पंहिंजे लिटरेचर खे नौजवाननि सां जोड़ण जो ऐं आशावादी नज़रियो आहे। छो त अॼुकल्ह सोशल मीडिया जो ज़मानो आहे, जी त इन करे असीं जेको चऊं था त भई असां जेको सिंधी ॿोली अॻिते हली करे नौजवाननि मां गुम थी वेंदी, मूंखे आशा जो किरणो शफ़ी नज़रियो जेको मिले थो अदब में जी उहो हिकिड़ो उहो असांखे मिले थो। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे जेका असांखे जेके चऊं हिकिड़ी ॻाल्हि था कयूं ॿी ॻाल्हि था, दिलि में न कजो। असीं नौजवान खे हिमथाइण लाइ सेमिनार्स में जी घटि था घुरायूं, जॾहिं की असांखे वधि में वधि नौजवाननि खे, छो त हींअर जेका असांजी पीढ़ी आहे या मूंखां वॾी पीढ़ी आहे उहो केतिरो वक़्तु प्रिज़र्व कंदा लिखंदा, असांखे उन्हनि खे वाॻूं ॾियणियूं आहिनि, हर खेत्र में असांखे उन्हनि खे ट्रेंड करिणो आहे, उन्हनि खे वाॻूं ॾियणियूं आहिनि ऐं हुनखे रियलाइज़ करिणो आहे। रियलाइज़ त उहो कनि था भई उहे यार प्राउड उहे रील्स छॾींदव त असां पकड़ींदासीं। हा सम्झ त उहे जेके वाॻूं वाॻूं माना असांखे reels, हा। उहे लिटरेचर जूं हुजनि, मीन्स जे राइट पेपर था लिखूं हा। त हाणे असांखे नौजवान खे पेपर ॾियण लाइ लिखणु घुरिजे, सीनियर्स खां सदारतूं कराइणु खपनि जी त हू ट्रेंड थींदा। त इहो जेको लिटरेचर ऐं कल्चर जो जेको ॾे वठि आहे सम्झो न, जी 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 त इहे ॻाल्हियूं असांखे ऐं असां हिकिड़ी जेका ॿी ॻाल्हि करणु शुरू कई आहे अॼुकल्ह, तव्हांखे ख़बर हूंदी त अॻे ॾाॾियूं नानियूं आखाणियूं ॿुधाईंदियूं ॿारनि खे, हा हाणे तव्हांखे ॿुधी त एजुकेशन में हींअर इंग्लिश एजुकेशन में बि इवन वर्ल्ड में बि स्टोरी टेलिंग खे वधीक मान्यता ॾिनी थी वञे पई। वेरी गुड। स्टोरी टेलिंग जेकॾहिं तव्हां वटि आहे त तव्हांजे लिटरेचर खे कंहिं बि क़िस्म जो लहर लोॾो कोन्हे, पर जॾहिं की असांजी सिंधीअ में उहा स्टोरी टेलिंग जी ॻाल्हि अचणु खपे ऐं असां हींअर उहा कोशिशि करे रहिया आहियूं, त उन सां असां लिटरेचर खे वधीक तकिड़ो मोटिवेट करे सघंदासीं नंढपण खां वठी। तव्हांजो अॼु जे यूथ खे सिंधीअ में छा चइबो आहे? जो नौजवान नौजवान, नई पीढ़ी। नई पीढ़ी, तव्हांजो अॼु जे नई पीढ़ी खे नौजवाननि खे छा मैसेज आहे? तव्हां एॾो कमु कयो आहे, एॾा वॾा राइटर आहियो, त अगरि तव्हांजो कमु असां ताईं पहुचे ई न त पोइ फ़ाइदो छा थियो? एटलीस्ट मुंहिंजो इहो वीचार आहे, सुवाल आहे, तव्हांजो असां लाइ छा मैसेज आहे? नौजवाननि खे सिर्फ़ु इहो ई चवणु चाहींदुसि, पहिरीं त असां असांजी जेका मातृभाषा आहे उन में ॻाल्हाइणु खपे। भली असां तालीम उन में वधीक ज़माने जी जेके घुरिजियूं आहिनि, भली अंग्रेजी में पढ़ूं कुझु बि पढ़ूं, पर असांजी जेका मातृभाषा आहे उनखे असांखे न छॾणु घुरिजे। ऐं असांजी बनीअ जो जीअं मुंहिंजो को आर्टिकल छपिजे थो या किथे व्हाट्सअप ते अचे थो त असांजे बनीअ जे नौजवाननि खे मूं ते प्राउड थींदो आहे ऐं उहो मूंखे सर करे मुखातिब थींदा आहिनि। इन मां ज़ाहिर थिए थो त यूथ जेको आहे उनखे पंहिंजी मातृभाषा लाइ, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजी ज़मीन लाइ प्रेम आहे। त इन हिसाब सां असांखे अहिड़नि प्रोग्रामनि में यूथ खे बि गॾु वठी हलण जी असांखे कोशिशि करणु खपे। उहो कहिड़े बि नमूने में थी सघे थी, फिल्मी लाइन में बि थी सघे थी, सेमिनार्स बि थी सघनि था, क्लासिस बि थी सघनि था, एक्सपोज़र टूर्स जे हवाले में बि असांखे माना नौजवाननि खे असांखे छॾणु न खपे। जी जी, थैंक यू। जी सर, तव्हांजो अॼु जे नौजवाननि लाइ छा मैसेज आहे? हा, उनखां अॻु मां हिकिड़ी पॉइंट अॻु में बि चवणु पननि वारी न मां उहा न सॉरी, हा हा ओके। उनखां अॻु हिकिड़ी पॉइंट मां ॿी बि चवणु चाहींदुसि। तव्हां लिटरेचर जे अॼु जे लिटरेचर जे हवाले सां जेका ॻाल्हि कई,
त इहो हिकिड़ो शिदत सां महसूसु कयो वियो ऐं प्रैक्टिकल बि ॾिठो वियो त असांजा जेके धार्मिक आस्थान आहिनि जेकॾहिं असांखे पंहिंजी हेरिटेज खे पंहिंजे वरसे खे पंहिंजी सकाफ़त खे पंहिंजी संस्कृतीअ खे जेकॾहिं ज़िंदा रखिणो आहे त असांजा जेके बि धार्मिक आस्थान आहिनि उन्हनि खे असांखे सभ्यतिक केंद्र कल्चरल सेंटर्स करे असांखे जेकॾहिं उन्हनि खे हलाईंदासीं छाकाणि त उते सभु क़िस्म जो कल्चर जेको आहे उन्हनि खे एक्टिविटीज़ असीं ॾींदासीं त उते असांखे जेको आहे नौजवान पीढ़ी वधि में वधि उते नौजवान पीढ़ी बि अचे थी ऐं पंहिंजनि जंहिं पंथ खे या जंहिं गुरूअ खे मञनि था उन्हनि में आस्था रखनि था ऐं उन्हनि जो लिटरेचर पढ़नि था त असीं नौजवान पीढ़ीअ खे हिन सेंटर्स जे ज़रिए ख़ासि करे नंढनि ॿारनि खे बि उन्हनि जूं नंढियूं नंढियूं एक्टिविटीज़ करे असीं जेको आहे सो कल्चर जी तरफ़ असीं मोटिवेट करे सघूं जंहिं करे असांजो लिटरेचर बि वधंदो ॿोलीअ जो फैलाव थींदो ऐं कल्चर जी हिफ़ाज़त बि थींदी बाक़ी जेको तव्हां हाणे नौजवाननि जी जेका ॻाल्हि कयो था त मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थो चवणु चाहियां त वॾा जेके साइकेट्रिक आहिनि वॾा जेके लिंग्विस्टिक आहिनि या वॾा जेके बि विद्वान आहिनि उन्हनि सभिनी जो चवणु आहे त मातृभाषा में ई जेको आहे तव्हां कुझु बि पढ़ो मातृभाषा बुनियादी भाषा आहे जेके माउ जी ॿोली चऊं था उहा हर कंहिंखे सिखणु खपे छो त सोचूं बि असीं मातृभाषा में था सुपना बि असीं जेके ॾिसूं था उहे मातृभाषा में था ॾिसूं त इन करे असांखे मातृभाषा लाइ पहिरीं पंहिंजो असांखे प्यारु हुअणु खपे पर मां ॿी ॻाल्हि थो चवणु चाहियां भली हिकिड़ो ॿियो विद्वान लिंग्विस्टिक चयो आहे त जेतिरियूं भाषाऊं तव्हां वधीक सिखंदव जेतिरियूं भाषाऊं तव्हां वधीक सिखंदव उनजी ओतिरी IQ इंटेलिजेंसी तव्हांजी वधंदी जेकॾहिं तव्हां अॼु 4-5 जेका बि नेसेसिटी आहे जंहिं बि लैंग्वेज जी नेसेसिटी आहे ज़रूरत आहे उहा तव्हां जेकॾहिं सिखो था त भली सिखो पर उन सां गॾु पंहिंजी मातृभाषा खे बि ओतिरी ई तवजो ॾियो ओतिरो ई सिखो ऐं प्राउड महसूसु कयो त हीअ मुंहिंजे माउ जी ऐं मुंहिंजी संस्कृतीअ जी ॿोली आहे जेको मुंहिंजो वरसो आहे 5000 साल पुराणो वरसो आहे छो त मां हिते मैसेज कहिड़ो थो ॾियणु चाहियां त मां हिकिड़ो सुवालु पुछंदो आहियां त दुनिया में अहिड़ो कहिड़ो प्रदेश आहे कहिड़ो प्रदेश आहे दुनिया में जेको नंदीअ जे नाले ते हुजे उहा सिर्फ़ु असांजी सिंधू नंदी आहे सिंधू संस्कृति आहे सिंधी क़ौम आहे सिंधी ॿोली आहे अहिड़ी कहिड़ी बि कोन्हे किथे बि कयो ऐं ॿियो ॻाल्हि जेका मां चवणु चाहींदो आहियां सभिनी खे नौजवाननि खे जंहिं ते हू प्राउड महसूसु कंदा आहिनि तव्हां जेके बि दास्तान आहिनि इश्क दास्तान आहिनि जेके बि लव स्टोरीज़ आहिनि दुनिया जूं मां सोचां पई दास्तान माना छा लव स्टोरीज़ जेके बि लव स्टोरी इश्क दास्तान आहिनि जेके बि आहिनि कहिड़ी हिकिड़ी दास्तान आहे जंहिंमें हुब अलवतनी माना नेशन जे लाइ प्यारु वतन जे लाइ प्यारु उहा सिर्फ़ु असां वटि आहे सिर्फ़ु असां वटि आहे इहो असांखे हिकिड़ो वॾो हिकिड़ो फ़ख़ुरु आहे प्राउड महसूसु करणु खपे नौजवाननि खे ऐं ॿियो जेको असांखे प्राउड महसूसु करणु खपे त रावण खे मारियो वियो रावण खे मारियो कंस खे कृष्ण मारियो प्रहलाद जे लाइ जेको उनजो ॿियो जेको उन्हनि खे मारियो वियो पर असांजो जेको झूलेलाल आहे जेका हिंसा जी भावना थी अचे सूफीज़म थो अचे उहो असांखे महसूसु करणु खपे त असांजे मातृभाषा खे उन सुधारियो जेका अॼु जी ज़रूरत आहे जेलनि में अॼु कैदियुनि खे सज़ाऊं कोन ॾींदा आहिनि सुधारींदा आहिनि माना इहा असांजी 1000 साल पुराणी जेका संस्कृति आहे उहो नौजवाननि खे फील करणु खपे ऐं पंहिंजी ऐं रोज़ीअ सां चवंदा असांखे सिंधी ॿोली हाणे तमामु घणियूं वाटूं आहिनि सिंधीअ सां ॿोलियूं IAS जे जेकॾहिं हिकिड़ो ख़सीस मिसाल खणूं असीं त जेकॾहिं IAS असीं सिंधी सब्जेक्ट सां करे खणी सघूं था त असीं सुठे नमूने जेको आहे मातृभाषा बि सिखी सघूं था ऐं पंहिंजी हिनखे जेको आहे सो रोज़ी रोटीअ सां वॾनि उहिदनि ते बि जुड़ी सघूं था तव्हां खां मूंखे पुछिणो आहे तव्हां जेको चओ था असां सोचूं पंहिंजे मातृभाषा में था सपना पंहिंजे मातृभाषा में था ॾिसूं जेकी पीढ़ी मां पंहिंजो एग्ज़ाम्पल थी खणां महाराष्ट्र जे स्कूल्स में स्पेसिफिकली उल्हासनगर कल्याण जे स्कूल्स में मां कल्याण जे स्कूल में पढ़ी आहियां मुंहिंजे स्कूल में सिंधी भाषा सब्जेक्ट न हुयो ठीकु आहे हाणे मुंहिंजी स्कूलिंग ऐं कॉलेज में मां सिंधी लिखणु पढ़णु न सिखियमि मुंहिंजी मातृभाषा इंग्लिश फॉर्म्स ते मां लिखंदी आहियां हे त शुक्र आहे माउ पीउ जो घर में सिंधी ॻाल्हाईंदा रहिया मां एॾी सुठी सिंधी अॼु ॻाल्हायां थी ऐं मां ॾाढो फ़ख़ुरु कयां थी पर सर मूंखे अॼु बि तकलीफ़ आहे की मूंखे लिखणु पढ़णु नथो अचे ऐं मुंहिंजा वीचार इंग्लिश में यस सिंधी में भी मां सोचे सघंदी आहियां ओतिरी ताक़त आहे पर जेको हे सेमिनार जो पावर हुयो जेके अखर हुया जेकी वोकेबलरी हुई ॾाढी सुठी सिंधी हुई त मूंखे तव्हां खां पुछणो असां जहिड़े जनरेशन आहे जिन खे ॾाढो फ़ख़ुरु आहे प्यार आहे ऐं मूंखे कोई शर्म न आहे सिंधी सॼाइण में पर मूंखे लिखणु पढ़णु नथो अचे उहा हाणे जेको तकलीफ़ आहे उहा कीअं सुधारियूं मां तव्हांखे उहा वरी साॻी ॻाल्हि फिरी गिरी थी अचे मातृभाषा बुनियादु आहे तव्हां उहा न सिखिया आहियो
उहो बुनियादु तव्हांखे घर मां माउ वटां या वर्से में असांखे न मिलियो आहे तव्हांजी जनरेशन खे, त इन करे तव्हांखे उहो न मिलियो आहे। उन में तव्हांजो ॾोह न आहे, पीढ़ीअ जो ॾोह न आहे। असांजे बुज़ुर्गनि या तव्हांजे माउ पीउ जेको सोचियो जिते तव्हांखे फिट कयूं ज़माने खे ॾिसी करे, जेकॾहिं उहे तव्हांखे उहे संस्कार नंढपण में ॾियनि हा त इहे जेका अॼु तव्हां महसूसु कयो था उहा तव्हांखे महसूसु न थिए। हाणे उनजो बि हल आहे। मूं तव्हांखे चयो त हिकु लैंग्वेज खां वधीक लैंग्वेज सिखी सघबियूं आहिनि। हल त आहे, मां ट्यूशन्स लॻायूं सिंधी ट्यूशन्स, पर उहो रोज़ प्रैक्टिस न थियो ऐं मां लंडन में रहंदी हुयमि त तकलीफ़ बराबरि आहे। पर माना हाणे मूंखे ॾाढो तकलीफ़ थींदी आहे कि लिखणु पढ़णु मूंखे नथो अचे, अटकां थी, त उन लाइ ॾिसो डिवोशन त करणो पवंदो। 100% उहा हिकिड़ी ॻाल्हि आहे। लैंग्वेज जा 4 स्किल्स थी थियनि, उहा तव्हांखे बि ख़बर आहे। रीडिंग राइटिंग, काई बि लैंग्वेज जेसिताईं तव्हां न सम्झंदव, रीडिंग राइटिंग सम्झूं जेको आहे लिसनिंग, पहिरीं लिसनिंग आहे, लिसनिंग एंड स्पीकिंग बोथ। जेसिताईं तव्हां उहो यंग जनरेशन जेसिताईं उन सां नथी जुड़े, जेकॾहिं मां तव्हांखे चवां स्पीकिंग ऐं लिसनिंग बि जेकॾहिं जुड़े थी न, त बि हू जेको आहे सो अॻिते हली करे लिखण पढ़ण लाइ पाण ई आमाद थी सघनि था कंहिं बि लिपीअ में। मां लिपीअ जी ॻाल्हि नथो कयां, लिपि कहिड़ी भली तव्हां रोमन लिपीअ में लिखो, ॻाल्हाइण हू स्पीकिंग आहे न। उन में यंग जनरेशन खे पहिरीं सभिनी खां पहिरीं लिसनिंग ऐं टॉकिंग, एतिरो त असीं करे सघूं था। उहो ई मां पंहिंजे सभिनी रिलेटिव्स खे चवंदी आहियां। उहो इहो ई कयो। मां जेको गुजराती बि पढ़ियो, मां सिंधी पढ़ियो कोन आहियां, बसि हिकिड़ो आधो किताबु थोरो मां अक्सर मां सुञाणंदो हुअसि। पर पोइ मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त उन वक़्तु किताब ई कोन मिलंदा हुआ। पोइ असां वटि हुते घर में हर कंहिंजे घर में सिंधी माना सां क़ुरान हूंदो आहे, त मां 2-3 दफ़ा उहो क़ुरान पढ़ी, सिर्फ़ु सिंधी। उहो क़ुरान त सवाबु आहे पढ़ण। क़ुरान शरीफ़ सिंधीअ में आहे? क़ुरान सभिनी खां पहिरीं क़ुरान ई सिंधीअ में ट्रांसलेट आहे, त सभिनी खां पहिरीं अरबी जो क़ुरान जो जेको सिंधीअ में तर्जुमो थियो सिंधीअ में थियो, ऐं सिंधीअ में तर्जुमो माने ट्रांसलेशन। ऐं पोइ वरी जेको काव्य रूप में बि जेको तर्जुमो थियो उहो बि असांजे सिंधीअ में आहे। हाजी अहमद मल्ला साहिबु तर्जुमो कया, उहो असांजे पढ़ंदाने वटि ईंदा हुआ, बनीअ ईंदा हुआ। त माना एॾो त माना ॿियो जीअं तव्हां मल्टीलिंग्वल जीअं विविध भाषा, हाणे मां जीअं गुजराती, सिंधी, कच्छी, मां इहे 5 भाषाऊं त बिल्कुलु सुठे नमूने, कच्छी, सिंधी, उर्दू, गुजराती, हिंदी ऐं कमु चलाओ अंग्रेजी बि थोरी ॼाणो। त इहे 5 भाषा मूंखे कॾहिं बि दिक़त कोन पई आहे। किथां न किथां अगरि को लफ़्ज़ जोड़णो आहे या ॿोलीअ खे सिंगारणो आहे, सजाइणो आहे, हुनखे ऑर्नामेंटल बनाइणो आहे, ॿियनि भाषाउनि जा शब्द विझी बि तव्हां हुनखे रिच करे सघो था। त उहा मूंखे हुनजो तमामु वॾो फ़ाइदो थियो। जीअं त मां उर्दू पढ़ां त ॿियो त जीअं साईं जन चयो त प्रैक्टिस, डेडिकेशन। ऐं मां जेको वधीक मैसेज नौजवाननि लाइ चवां थो, ॿियो न त पहिरीं त इहो फील कनि वी आर सिंधी, प्राउड फील कनि। सर वो फीलिंग ॾिसो बिना कंहिं वैल्यू जे न ईंदी न। मां उहो बि थो चवां, मां पहिरीं असांखे उहो मोटिवेट करणो आहे न। मां चवां थो जेको असांखे पहिरीं उहो फीलिंग किथां ईंदी? अगरि तव्हां सिंधी खाधो नथा खाओ, सिंधी ॻाल्हायो नथा, सिंधी फिल्मूं नथा ॾिसो, मां उहे छा थो चवां, मोटिवेशन जे लाइ असांखे जेके बेसिक इहे आहिनि उहे असांखे करणी थी पवनि। हाणे जीअं तव्हांखे मां हिकिड़ो नंढो ॿियो न त असीं एतिरो त उन्हनि खे चई सघूं था भई हलो तव्हां ॻाल्हाइण बि हाली पोइ कयो, लिसनिंग त करे सघो था। लिसनिंग तॾहिं थींदी जॾहिं माउ पीउ घर में ॻाल्हाईंदा। लंडन में तरसी वयमि सिंधी ॿुधण लाइ। जंहिं महिल कॾहिं ॿुधंदी हुयमि बस में 1 या 2 भाई वेठा हूंदा सिंधी ॻाल्हाईंदा, मां वञी तव्हां सिंधी आहियो, माना मूंखे म्यूज़िक लॻंदी मुंहिंजे कननि खे सिंधी ॿुधी करे। होम जेको घर मां, इट फील्स होम, घर मां जेको चवंदा आहिनि घर, टोटली असांखे जेके असांखे सिंधीअ खे अपनाइणो आहे, प्राउड महसूसु करणो आहे, कल्चर जे लाइ ॼाण हासिलु करे, त पहिरीं घर खां थी शुरू थिए ऐं घर खां ऐं पाण खां पोइ ॿियनि खां। पर ॾिसो पाण खां असांखे अकुल अचंदा पोइ 15, 20, 25 साल रखी, तेसि ताईं त माउ पीउ जा अकुल था हलनि न। हा त उहो मां उहो तव्हांखे पहिरीं चयो न, त तव्हांखे हिनखे असांजा माउ पीउ जेके असांजी भुलूं, असां जेके ख़ुदि भुलूं कयूं था। हाणे मां तव्हांखे मुंहिंजो ॾोहिटो आहे, इंग्लिश मीडियम में पढ़ंदो आहे, पर असां घर में हुन असांखे अंग्रेजी हिंदी में कोन ॻाल्हाईंदा आहियूं, त हू पाण ईअं तव्हां ॾिसंदव त एॾी सुठी सिंधी लॻी विया, असांखे महसूसु ई न थींदो आहे त हू जेको आहे अंग्रेजी मीडियम में थो। मूंसां बि सेम हाल आहे न। होॾा कॉन्वेंट स्कूल, होॾा हिते सिंधी। ज़रूरी आहे न भई। हाणे तव्हां हिन उमिरि में इहो त फील कयो आहे भई मूंखे पंहिंजो हेरिटेज में लाइ कमु करणो आहे, इहे हिकिड़ा मोटिवेशन सालनि खां इहो फील थियो। न इहे मोटिवेशन आहिनि ऐं हींअर अचे पई थी इहा मोटिवेशन। घणा नौजवान आहिनि इंशाअल्लाह दादा किताब लिखाया, न अचनि पिया था, अंग्रेजीअ में लिखनि था। अरे मां तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿुधायां, जिन लेडीस मुस्लमाननि सां शादियूं कयूं आहिनि,
खाली मुसलमान के सिंधी मुसलमान बी न स्पेसिफिक मुसलमान ओके माना सिंधी न न नो हाँ, सिंधी ओके, ओके, ओके। मुसलमान जिन लेडीज़ मुसलमाननि सां शादियूं कयूं आहिनि जेके जिते उन्हनि खे उर्दूअ जो माहौल आहे पर उहे बेसिक सिंधी आहिनि तंहिं हूंदे बि उहे सिंधीअ में हाणे कविताऊं कनि थियूं छो हुननि खे जेका उहा सिंधी जा संस्कार हुआ न न उहो Dedication संस्कार आहे थो न, ॿुधाए हा, सम्झो मां। नंढपण में जेके हुनखे सिंधीअ जा घर मां संस्कार मिलिया सम्झे हाँ, उहे उन्हनि कम मोट था खाधी अचनि। आहे हाँ मोट हाँ उहे बि हाणे मोट खाए थी अहिड़े जॾहिं सभु उहे हिकिड़ी ओतिरा सिंगर strong आहे आहिनि न, हा ओतिरा स्ट्रॉन्ग आहिनि न संस्कार उनखां वधीक हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ी सिंगर आहे असांजी सिंधी सिंगर आहे लखनऊ में रहंदी आहे उन जेको आहे सो उन बि मुस्लमान सां शादी कई आहे सम्झे उर्दू घर जो सॼो माहौल उर्दू अथसि पाण पंहिंजनि भातियुनि सां घर में धीअरुनि पुटनि सां सभिनी सां उर्दूअ में ॻाल्हाईंदी आहे पर उहा जेका हाणे मोट खाधी आहे हुन जेके नंढपण में हुन जेको ॻाइणु जेको आरतियूं कंदी हुई वञी करे उहे जेके आरतियूं नंढपण में हिन कयूं उन हाणे मोट खाधी आहे न उहा सिंधी संगीत में जेको आहे हींअर रिकॉर्ड पई थी कराए त हींअर मोट बि खाई रहिया आहियूं असां इंशाअल्लाह सभु सुठो थिए सुठो थियो। हाणे मूंखे हिकिड़ो थैंक यू चवणो आहे तव्हां ॿिन्ही खे ऐं तव्हां ॿिन्ही खां हिकिड़ी लाइन चवाराइणी आहे पंहिंजो चैनल आहे उहा बि त पोइ मां हिकिड़ी ॿ कविताऊं हिकु सिट जी कविता चवां ज़रूर ज़रूर हा। 2 मिंट खाली मां चवां हा हियर आई एम फेसिंग ओके ओ माय गॉड छा त डिस्कशन हुई ॾाढी मां तव्हांजी शुक्र हा मां तव्हांजी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां तव्हां मूंखे पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं मुंहिंजा ॾाढा वॾा भाग आहिनि कि 2 वॾा सिंधी लेखक मूंसां गॾु वेही करे असां डिस्कशन कयो प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो अगरि तव्हांखे इहो वीडियो वणियो त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हेठि कॉमेंट्स में ॿुधायो तव्हांजा वीचार असां जेके ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं पंहिंजा वीचार शेयर कया हिक ॿिए सां मां कलाधर मुतवा आख़िर में तमामु ॾिसंदड़ नाज़रीन खे मां इहा वेनती कंदसि या गुज़ारिश कंदसि त सिंधी फिल्म फेस्टिवल खे सब्सक्राइब करियो ऐं उनखे ॾिसंदा रहो ऐं पंहिंजा व्यूज़ जेके आहिनि से ॿुधाईंदा रहंदा त असां तव्हांजा शुक्रगुज़ार रहंदासीं ऐं प्लीज़ घंटी बि वॼाइजो गिनती बि वॼाइजो तव्हां सभिनी अॼु जे वीचारनि खां वाक़ुफ़ु थियो असांजी तव्हांखे इहा गुज़ारिश आहे निमाणी वेनती आहे त सिंधी फिल्म फेस्टिवल खे तव्हां डिस्क्राइब कयो सब्सक्राइब कयो सॉरी सिंधी फिल्म फेस्टिवल खे सब्सक्राइब कयो ऐं उते जेके वीचार पेश कया था वञनि या अॼु जेके वीचार पेश कया विया उन्हनि खे शेयर कयो त तव्हां उन्हनि सां केतिरो क़दुरु सहमत आहियो ऐं उन मां तव्हांखे कहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं लॻियूं ऐं उन में तव्हां पंहिंजे तरफ़ां छा था जोड़णु चाहियो इहो त असांजो निमाणो अर्ज़ु आहे पर लास्ट में हिकिड़ी सिट चवंदुसि मां जीअ में आहे जेसीं जान जीअ में आहे जेसीं जान ज़िंदा रहंदी पंहिंजी ज़बान जीअ में आहे जेसीं जान ज़िंदा रहंदी पंहिंजी ज़बान सिंधी तोखे कोन छॾींदुसि सिंधी तोखे कोन छॾींदुसि तो लाइ पंहिंजी जान ॾींदुसि सिंध छॾीसीं परवाह न आहे सिंध छॾीसीं परवाह न आहे हिंद में तोखे हाणे अॾींदुसि हिंद में तोखे हाणे अॾींदुसि ऐं हीअ अॾण जूं कोशिशूं असांजी जेको आहे सो सिंधी फिल्म फेस्टिवल जेके कोशिशूं वठी रही आहे इन लाइ असीं उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं शुक्रगुज़ार सर रोआरे छॾेव थैंक यू ठीकु आहे बराबरि था पुछो थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो आई विल सी यू इन द नेक्स्ट वीडियो बाय